बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। द मॉर्निंग ऑफ धरती में आऊं या अव्हां जी मेज़बान प्रहर सैयद ऐं मूंसां गॾु मुंहिंजा साथी मेज़बान मौजूद आहिनि नसीर गोपांग। उम्मीद आहे सभु ठीकु हूंदा, लेकिन कुझु जेके आहिनि उहे टेंशन में हूंदा। तव्हांखे रीज़न ख़बर आहे? टेंशन में मां त न आहियां। पर असांजी यूथ जेका आहे उहा टेंशन में हूंदी आहे, उन्हनि जा पेरेंट्स बि। उनजी वजह इहा आहे त पेपर्स थियण वारा आहिनि। ओके। 9, 10 फर्स्ट ईयर इंटर यूनिवर्सिटीज़ जा पेपर्स थियण वारा आहिनि। पोइ मतिलबु तव्हां बि आहियो? हाँ बिल्कुलु। अच्छा, कुझु टेंशन में आहियां, कुझु न तमामु घणी टेंशन में आहे। ॿियनि जो हवालो ॾेई ॻाल्हि पंहिंजी कबी आहे न, त ही फन आहे। ऐं उन्हनि पेपर्स खे जेको आहे न उहो पंहिंजे दिमाग़ ते खणंदी आहे, जेके चवंदा आहिनि दिमाग़ ते खणणु, उहो दिमाग़ ते खणंदी आहे, त उनजी इलाही टेंशन आहे। पर हा, मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी हुई, उनमें इहो ॿुधायो वियो हो त तव्हां जॾहिं वॉक कंदा न, जॾहिं असां वॉक कंदा आहियूं त असांजी टेंशन रिलीज़ थींदी आहे। टेंशन रिलीज़ थींदी आहे, उनखां अलावा असांजो दिमाग़ तेज़ हलंदो आहे। ऐं असां त पुराणे फिल्मनि में ॾिठो कंहिंजो इंतज़ारु कंदे माण्हू वॉक कंदा आहिनि, हीअं विया वरी घड़ी ॾिठी। न न उहो टाइम वियो लियो। न न न न उहो टाइम वियो लियो। उहो हाणे असां मैसेज करे पुछी वठंदा आहियूं किथे आहियो तव्हां, ऑन द वे चई छॾंदा आहिनि। कराची में ॾाढो सोलो आहे, थोरो टॉपिक खां हटां थो, किथां कंहिंखां पुछंदो त बसि शाराए फैसल, बाबा शाराए फैसल सदर खां शुरू थिए थो एयरपोर्ट ताईं, शाराए फैसल किथे आहियो या एम चना रोड ते भई किथे, यूनिवर्सिटी रोड ताईं, यूनिवर्सिटी रोड किथां खां शुरू थियो आहे, सफूरा खां शुरू थिए थो त वञी मज़ार हिकायत थो लॻे। बिल्कुलु। सो बहरहाल असांजी जेका यूथ ॾिसी रही आहे उन्हनि खे इहो ई चवणु चाहींदसि त अक्सर मूं इहा शिकायत ॿुधी आहे त टीचर्स जेको आहे उहो ऑनलाइन नाहे पढ़ायो, उन्हनि खे सोरी उन्हनि जी स्टडी नाहे थी। त इहो ई चवणु चाहींदसि त यार तव्हां वटि गूगल मौजूदु आहे, गूगल उस्तादनि जो उस्तादु आहे, तव्हां उतां खां ॾिसी सघो था। असां वटि यूट्यूब मौजूदु आहे, उतां वीडियोज़ ॾिसी सघो था। ऐं मूंखे इन ॻाल्हि तां लिटरली नसीर ॾुख थींदो आहे जॾहिं ऑनलाइन क्लासिस स्टार्ट थिया हुआ त टीचर्स ते मज़ाक़ उॾायो वियो हो। माना उन्हनि जी हिकिड़ी वीडियोज़ ठाहे करे मज़ाक़ उॾायो वियो। यार ख़ुदा जे वास्ते मज़ाक़ न उॾायो, हू असांजा उस्ताद आहिनि, असांजा वॾा आहिनि, असांखे हुननि ई ठाहियो आहे। जेकॾहिं असां ॾिसूं न, असांखे हुननि ई ठाहियो आहे, हुननि पूरी कोशिशि कई आहे। बहरहाल अॼु आउं सभिनी जे साम्हूं इहा ॻाल्हि कन्फेस कंदसि। अक्सर स्टूडेंट्स कोन कंदा आहिनि, पर आउं कंदसि कन्फेस त असांजे डिपार्टमेंट IT डिपार्टमेंट इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे सिंध यूनिवर्सिटी जे डिपार्टमेंट IT जी टीचर्स ज़बरदस्त मूंखे पढ़ायो आहे। चलो सुठा नंबर मिली वेंदा टे खे, ठीकु आहे, भई तव्हां पंहिंजो पाण ॼाणिजो। सो खोड़ ॻाल्हियूं थियूं ऐं ज़ाहिर आहे सभु ठीकु आहे, सम्झी विया हूंदो। ॾाढा ज़बरदस्त टीचर आहिनि, ख़ुदा जो कसम। IT डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी कमाल आहे भई। हा, मूंखे बि ख़बर आहे, मां गवाही थो ॾियां, ॿ गवाह बाक़ी ॿिया खपनि, ठीकु आहे। सो बाक़ी हाणे ॿिया जेके ॿिया डिपार्टमेंट वारा आहियो, तव्हां पंहिंजो पाण ॼाणिजो। सो ठीकु आहे, हाणे अॻिते वधूं। बिल्कुलु तव्हांजो पेपर थी विया? न, इहो बिल्कुलु बि न आहे। ऐं सिर्फ़ु जेका ॻाल्हि सच आहे उन ते हा उहा कन्फेस करणु चाहियां थी। असां वटि ज़्यादातर मज़ाक़ उॾायो वञे थो, उस्तादनि ते मज़ाक़ उॾायो वञे थो। जॾहिं हू ऑनलाइन, छो तव्हां ख़ुदि इहा शइ सोचो, जेकॾहिं तव्हां लाइ ऑनलाइन पढ़णु मुश्किल आहे त हुननि लाइ पढ़ाइणु बि मुश्किल आहे। पेपर बि ऑनलाइन थींदा? न न, फिज़िकल पेपर आहिनि। त उहा ई शिकायत आहे ॿारनि जी त जेके पेपर आहिनि असांखे पढ़ायो ऑनलाइन ताईं, पेपर फिज़िकल वठो था। पर को टेंशन न आहे, गूगल आहे तव्हां वटि, यूट्यूब आहे तव्हां वटि, तव्हांखे टीचर्स पढ़ाइनि था। त मुंहिंजे ख़्याल सां एतिरी ॻाल्हि मुश्किल न आहे। हा, थोरी घणी मुश्किलातूं ईंदियूं, पर फेस करे वठो उन्हनि खे। बार बार शिकायत करणी उहो मुनासिब न आहे हूंदो। सही आहे। पर हाणे टॉपिक ॾांहुं अचूं, पेपर तव्हांजा त थी विया, ठीकु आहे। सो अॼु कहिड़ो टॉपिक? टॉपिक जेको आहे उहो तव्हां ई सजेस्ट कयो हो, पर मूंखे लॻे थो तव्हांखे यादि न हूंदो। तव्हां मूंखे सजेस्ट कयो हो त कामयाबी ते ॻाल्हायूं। उमिरि जी तक़ाज़ा आहे बाबा, हाणे घणियूं ॻाल्हियूं यादि न रहंदियूं, छो असांखे स्क्रीन ते तव्हां। त अच्छा, कामयाबी ते असां जेकॾहिं ॻाल्हाइण ते अचूं त कामयाबी जा इलाही ज़ाविया आहिनि। ऐं आउं सोचां थी जेके बि उनजा पैरामीटर्स आहिनि उन्हनि खे हिकिड़ो अलॻि सब टॉपिक बि करे सघिजे थो। छो जो कामयाबी हिकिड़ो मेन टॉपिक आहे, उनजा सब टॉपिक काफ़ी आहिनि। जेकॾहिं आउं उनजे पैरामीटर्स ते ॻाल्हायां त उनजा पैरामीटर्स जेको आहे, पहिरियों त आहे रिश्तेदारी। पंहिंजे रिलेशनशिप्स खे तव्हां कीअं था संभालियो? बिल्कुलु ईअं आहे। अगरि तव्हां पंहिंजे रिलेशनशिप्स में संभालींदा, हिकु ॿिए खे नरिश कंदा, त तव्हां मुंहिंजे ख़्याल सां कामयाबु माण्हू हूंदा। बिल्कुलु ईअं आहे। उन खां अलावा ॿियो जेको आहे दुआ, तव्हां पंहिंजे वॾनि जी दुआ वठो। तव्हां पंहिंजे जेके बि तव्हांजा एल्डर्स आहिनि या तव्हांजा जेके पंहिंजा आहिनि उन्हनि जी दुआ वठो। अच्छा, मूंखे न इन ॻाल्हि तां हिकिड़ी ॻाल्हि यादि ईंदी आहे। हिकु ॻाल्हि यादि थी अचे
त असांजे पेरेंट्स में ऐं असां में नंढे हूंदे खां वठी एतिरा गैप्स आहिनि अल्हम्दुलिल्लाह। पंहिंजी ॻाल्हि करियां त असांजो न आहे, पर हिकिड़ी जर्नली शुरू जी बि ॻाल्हि करियां त काफ़ी गैप्स हूंदा आहिनि। इवन असां फादर खे हक करे न आहियूं सघंदा, असां फादर सां ॻाल्हाए न आहियूं सघंदा, असां में हिकिड़ो चइजे ख़ौफ़ हूंदो आहे या इज़त हूंदी आहे। असां में अक्सर ईअं हूंदो आहे ॻोठनि जी साइड या हिते बि काफ़ी जॻह ते इहो आहे त अम्मी चवंदी आहे बाबा अचे थो हाणे सुम्ही रहो या चुप करे वेहे। असां वटि ज़्यादातर इहो हूंदो आहे, मतिलबु हिकिड़ो विच में ख़ौफ़ जी अलामत आहे। हा, ख़ौफ़ ॾियारियो वेंदो आहे। पर अॼु तव्हां ट्राए कजो, तव्हांजो जिथे बि बाबा हुजे, अम्मा हुजे या तव्हां सां रिलेटेड माण्हू, रिलेशनशिप्स में सिर्फ़ु अम्मा बाबा नथा अचनि, सभु अचनि था, उन्हनि खे थोरो प्यारु जताइजो, उन्हनि सां थोरो इज़हार करे ॾिसिजो, ॾिसो तव्हांजी दिलि खे सुकून मिले थो या न, तव्हांखे मज़ो अचे थो या न। ऐं इहा ॻाल्हि रियलिटी आहे। हींअर त बाबा हैदराबाद में आहे, आउं पाण वाइदो करियां थी त घर वञी करे बाबा सां ॻाल्हि कंदसि ऐं बाबा सां कचहरी कंदसि, बाबा सां गॾु वञी वेहंदसि। ॾिसनि पिया हा, ॾिसी बि रहिया हूंदा बिल्कुलु। त इन वजह सां तव्हां जेको आहे पंहिंजनि खे टाइम ॾियो ऐं इहो रियलाइज़ कजो जॾहिं तव्हां पंहिंजे बाबा खे या पंहिंजी अम्मा खे, ऐं पंहिंजी अम्मा बाबा इन जे करे बि करियां छो जो मूंखे सभ खां वधीक अज़ीज़ उहे आहिनि, मुंहिंजे ख़्याल सां तव्हां सभिनी खे अज़ीज़ उहे ई हूंदा। त तव्हां उन्हनि खे हक़ करे ॾिसो न, तव्हांखे यकीन करियो सुकून अची वेंदो, तव्हांखे पंहिंजोपन महसूसु थींदो, तव्हांखे लॻंदो तव्हां जूं सदियुनि जूं जेके थकावटूं आहिनि न उहे ख़तमु थी वियूं आहिनि ऐं ख़तमु थींदियूं रहंदियूं जॾहिं बि तव्हां इहो एक्ट दोहराईंदा रहंदा। बहरहाल उनखां अॻियां पैरामीटर ते ॻाल्हायां बिल्कुलु, त अॻियूं पैरामीटर आहे जेको असां वटि उहो आहे पैसो। ॾिसो काफ़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल सां में बि हिते बि इहा ॻाल्हि ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो योर ऑनर? हा जी प्लीज़। ठीकु आहे, ठीकु आहे, पोइ आर्ग्यू करे सघिबो। ठीकु आहे, अॻिते वधो। अच्छा, अञा आउं ॻाल्हायां? पैसो, यस। हा, पैसो। अच्छा, पैसो जो इहो आहे त काफ़ी दफ़ा इहो चयो वेंदो आहे त पैसो इज़ नथिंग, पैसो इज़ नथिंग। पर हिकिड़ी ॻाल्हि रियल अचां, जेकॾहिं रियलिटी ते ॻाल्हि करियां त यार पैसो इज़ नॉट एवरीथिंग बट समथिंग। कुझु त आहे, ईअं न आहे बिल्कुलु नथिंग कोन्हे, पैसो कुझु आहे जंहिंसां असां काफ़ी शयूं ख़रीदे सघूं था ऐं काफ़ी शयुनि खे अॻियां असां करे बि सघूं था। ॾिसो हाणे मुंहिंजी आसानी पैदा करे सघूं था। मुंहिंजी ख़ुशी अगरि जे डॉट जे ड्रेस में आहे, अगरि उहो मूंखे मिली वियो, मूं वटि पैसा आहिनि त मूंखे ख़ुशी थींदी न। ऐं कामयाबी छा आहे? अगरि आउं कामयाबी खे इंडिविजुअली डिफाइन करियां त कामयाबी सुकून आहे मुंहिंजे हिसाब सां। आई डोंट नो अबाउट अदर्स, तव्हांजे नज़र में कामयाबी छा आहे मूंखे नाहे ख़बर, पर मुंहिंजी नज़र में जेका कामयाबी आहिनि उहा आहे सुकून। तव्हां केतिरे सुकून में आहियो? ऐं आउं चवां थी त कामयाबी उनखे चइजे थो जॾहिं तव्हां सुकून सां सुम्ही सघो। ऐं अगरि आउं निंड जी ॻाल्हि करियां पई न त अम्मा अगरि ॿुधंदी हूंदी चवंदी मुंहिंजी धीउ खे त निंड ई यादि आहे। त बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि न आहे, उहा वारी निंड कोन पई चवां, ऐं सुकून जी सुम्हण वारो पई चवां। ऐं बहरहाल निंड जेका आहे उहा हर किथे अची वेंदी आहे, पुलिस राति ते बि निंड अची वेंदी हली आहे, पर निंड सुकून वारी जेका आहे न उहा हली घटि ईंदी आहे। जॾहिं असां वटि काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि त असांखे निंड नाहे अची सघंदी, त मुंहिंजे हिसाब सां कामयाबी जेका आहे न उहा निंड आहे। जॾहिं तव्हां सुकून सां सुम्ही सघो, तव्हां सुकून सां हली सघो, सुकून सां का शइ इंजॉय करे सघो न, तव्हां लाइ कामयाबी उहा आहे। सही आहे। सो नाज़रीन ॾिसंदा हूंदा त हिन खे सदाईं शरारत छो सुझंदी आहे न। सो हाणे तव्हां चओ सुकून जी निंड त मूंखे शेर यादि आयो। हिकिड़ो त सुता उथी जाग, ॿियो लॻी वालियां नूं नींद न आंदी, तेरी कीअं अखि लॻे, जिन खे लॻल हूंदा आहिनि उनखे निंड न ईंदी। लॻल मुख़्तलिफ़ आहे, मोहबत खे बि चई सघो था, स्ट्रगल बि चई सघो था, जंहिंखे जेका जुस्तजू हूंदी आहे न, कंहिं मंज़िल ते पहुचणो हूंदो आहे न, बुले शाह उहो चए थो लॻी वालियां नूं नींद न ईंदी। सो असांखे निंड कोन ईंदी आहे, तव्हांखे ईंदी हूंदी सुकून सां त ठीकु आहे। सो पहिरियों मुंहिंजो आर्ग्यूमेंट इन सां इख़्तिलाफ़ इन तां, बहरहाल असां ही जेको बि कुझु कयूं पिया इनखे तव्हां सीरियस घटि ई वठंदा कयो न। ईअं न मां को हिन जे ॻाल्हि खे इंडोस न पियो कयां या उन्हनि खे माना अॻिते न पियो वधायां। सो न इहो थी बि सघे थो, ॾिसो मुंहिंजे हिसाब सां ऐं हुजण बि खपे ईअं। हा, फैक्ट्स जेके हूंदा आहिनि, फैक्ट्स जो मतिलबु आहे त जेको चंड जो आसमान ते आहे उहो सच ई ग़लति थी सघे थो। बाक़ी जेके पॉइंट ऑफ व्यूज़ आहिनि त असां एग्री डिसएग्री करे सघूं था, मूंखे ग़लति न पिया चवनि, मूंसां डिसएग्री आहिनि ऐं थी सघनि था। ऐं ॾिसो न वाक़ई जीअं तव्हां चयो न त अव्हां जी नज़र में कामयाबी जा मुख़्तलिफ़ पैमाना आहिनि, मुंहिंजी नज़र में मुख़्तलिफ़ हूंदा, ॾिसण जी नज़र में, ऐं ईअं हुजण बि खपे, हर कंहिंजो अलॻि हूंदो आहे। असांजे समाज में असीं रहूं था उते हिकिड़ा अजीब पैमाना आहिनि जेके जिन सां मूंखे इख़्तिलाफ़ हूंदो आहे। मिसाल तव्हां वटि नौकिरी कहिड़ी आहे, कहिड़े ग्रेड में आहे, कहिड़े शहर में रहो था, कहिड़े इलाइक़े में था रहो, बंगलो केतिरो वॾो आहे, गाॾी केतिरी वॾी आहे, सोशल स्टेटस जेको आहे न उनखे ॾिसी उनखे असीं कामयाबु चवंदा आहियूं। पर ॻाल्हि उहा ई आहे त उहे माण्हू वाक़ई छा कामयाबु आहिनि, इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे। मुंहिंजे ख़्याल सां न,
ईअं आहे जेकॾहिं ईअं हुजे हा त अब्दुल सत्तार ईदी जंहिंजी ज़िंदगीअ में जंहिंखे सिर्फ़ु 2 जोड़ा हुया, हिकिड़ो चपल हो, ठीकु आहे। जॾहिं हू हिन दुनिया मां रुख़्सत करे विया त सॼो मुल्क उन्हनि खे सलामी पियो ॾिए। बिल्कुलु तव्हांजे पाक फ़ौज खां वठी समूरा उन सां गॾु हुआ। जेकॾहिं पैसे जे हिसाब सां ॾिसूं, उहिदे जे हिसाब सां ॾिसूं त अब्दुल सत्तार ईदी बट ईअं कोन हो जेके ॿिया उन खां वॾा बिलियनर माण्हू हिन मुल्क में वेठा आहिनि, उन्हनि जी एतिरी रिस्पेक्ट आहे। वरी ॻाल्हि इहा त तव्हांजी इज़त केरु केतिरी थो करे, इहा बि हिकिड़े कामयाब माण्हू जी निशानी हूंदी आहे। हिकिड़ी इज़त ऐं एतिराम थींदो आहे तव्हांजे ख़ौफ़ जे करे या तव्हांजे स्टेटस जे करे, तव्हांजे जेको सोशल स्टेटस जेके असीं चऊं था, उनजे करे हिकिड़ो हूंदो आहे दिलि जो जेको एतिराम हूंदो आहे, जेको असां माउ पीउ जो एतिराम कंदा आहियूं, उहो ख़ौफ़ जे करे कोन कंदा आहियूं, उहो एतिराम ॿियो आहे। पर जेको माण्हू बॉस जो एतिराम कंदा आहिनि न घणा, या उनजे अॻियां जीअं जी कंदा आहिनि न, उहो दिलि सां कोन हूंदो आहे, तव्हांखे बि ख़बर आहे, ठीकु आहे। सो इहा ई ॻाल्हि आहे त कामयाब माण्हुनि जी इहो बि आहे त तव्हांखे ज़िंदगी में ज़िंदगी खां पोइ तव्हांखे केतिरा माण्हू यादि था कनि। ऐं वासिफ़ अली वासिफ़ साहिब जे लाइ चवंदा आहिनि त उहो चवंदो त आऊं जेको कुझु इहे नेकियूं कमायां पियो, पैसे जी मूंखे परवाह कोन्हे, पर आऊं इहो पियो कमायां त मुंहिंजे जनाज़े में जेके माण्हू आहिनि उन्हनि खे आऊं घणे खां घणो गॾायां पियो, त उहे केतिरा ईंदा। इहा मुंहिंजी हिकिड़ी कामयाबी हूंदी। सो हर माण्हू में कामयाबियुनि जा मुख़्तलिफ़ ज़ाविया आहिनि। सो कॾहिं बि इन तरफ़ न वञिजो, माण्हू खे अहमियत ॾिजे, माण्हू जे कम खे अहमियत ॾिजे, हुनजी सचाई खे अहमियत ॾिजे। इहो न आहे त फलाणो माण्हू जेकॾहिं ग़रीब आहे पर जेकॾहिं उहो सचो आहे, उहो टैलेंटेड आहे, ॿियो टियों, त असां चवंदा आहियूं मुंहिंजी ॾाढी मरहूम अक्सर हिकिड़ो जुमिलो चवंदी, ईअं ॻाल्हियुनि में विया, उहो चवंदी त सुञे जो कोई सालो बि कोन्हे, पैसे वारा जा भेणिया आहे घणा। इहा इन समाज जी हिकिड़ी कड़ी हक़ीक़त अथव। सो असां वटि हर शइ आहे, पैसो उनखे घणी माण्हू तरजीह ॾियनि था, उनजे करे असीं माण्हू जेके आहिनि, यस। सो कामयाबी जो कतई इहो पैमानो कोन्हे त कंहिं वटि पैसो केतिरो आहे। बहरहाल मुंहिंजी नज़र में कामयाबी जा पैमाना कुझु ॿिया आहिनि, अव्हांजी नज़र में छा हूंदा, पर सभ खां पहिरियों त अव्हां पंहिंजी हिकिड़ी लिस्ट ठाहियो, वाकई उहो तव्हांखे करिणो छा आहे, उहो ई आहे न हिकिड़ो मक़सदु, मंज़िल छा आहे, पोइ उन कामयाबी जंहिंखे बि सम्झो था उनजी हासिलात लाइ ज़रूरु अॻिते वञो। ऐं वरी अचूं था पेपर्स ते, पेपर आहिनि फ़िलहाल, तव्हां हुननि जी तयारी करे वठो। सो उनखां पोइ जॾहिं उन्हनि पेपर्स में मां कामयाबु थियो ऐं इंशाअल्लाह तव्हां थींदा, उनखां पोइ जेका तव्हांजी फील्ड हुजे जंहिंमें मां वञणु चाहियो त उनजी प्रॉपर हिकिड़ी तयारी कयो, हुन में घिड़ी पओ, त यकीनन अव्हांखे जेका आहे उहा कामयाबी तव्हांजो जेको सुकून आहे उहा ई तव्हांजी कामयाबी आहे मुंहिंजे हिसाब सां। बिल्कुलु तव्हांखे जंहिं शइ मां सुकून मिले थो उहा तव्हांजे लाइ सम्झो तव्हां कामयाबु पिया वञो। असां वटि अगरि आउं यूथ जी ॻाल्हि करियां त असां वटि यूथ जेका आहे उहा कामयाबु इन लाइ नाहे थी सघंदी, ज़्यादातर यूथ जेका आहे उहा इन लाइ नाहे थी सघंदी छो असां वटि पैशन हिकिड़ो हूंदो आहे, प्रोफेशन ॿियो हूंदो आहे। असां चाहींदा हिकु शइ खे असांखे मिलंदी ॿी शइ आहे, इन वजह सां असां वटि जेको कामयाबी रेट आहिनि उहो इलाही घटि आहे। नाज़रीन, हिते असीं वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ जेका महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कंदी उहे हिन मुल्क जा नामियारा जेके आहिनि उहे वापारी आहिनि, बिज़नेसमैन आहिनि। कराची चेंबर एंड कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जा जेके आहिनि अॻूणा सीनियर वाइस प्रेसिडेंट बि रही चुका आहिनि। सॼी सिंध उहो घुमनि था। टूरिज़म जे हवाले सां सिंध में केतिरो पोटेंशियल आहे, साहिली पट्टी में असीं छा कुझु करे सघूं था, ज़राअत में जिद्दत आणे असीं कीअं बहितर नाणो कमाए सघूं था, पंहिंजी ऐं पंहिंजनि हारियुनि जी क़िस्मत कीअं तब्दील करे सघूं था, उन वटि खोड़ सारा आइडियाज़ आहिनि इंटरप्रीन्योरशिप जे हवाले सां बि। सो उहे असां उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। असां सां गॾु रहिजो। ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में असां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे, उहे ईअं चई सघूं था त मल्टी टैलेंटेड शख़्सियत आहिनि। उन शख़्सियत जा खोड़ सारा हवाला आहिनि। कॾहिं हू सियासत में बि असांखे एक्टिव नज़र आया, इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट जा ज़ाहिर उहो उन्हनि जो बिज़नेस आहे उन में बि, ऐं कराची चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जा सीनियर वाइस प्रेसिडेंट बि रही चुका आहिनि। माशी माहिर आहिनि ऐं ज़राअत में जिद्दत कीअं आणिजे, उन मां वधीक फ़ाइदा कीअं हासिलु करे सघजनि था, उन्हनि खे बि उन सुठी महारत आहे। टूरिज़म जो उन्हनि खे शौक़ु आहे, म्यूज़िक सां तमामु घणो लॻाव अथनि। जीअं मूं चयो त उन्हनि जी शख़्सियत जा खोड़ पहलू आहिनि। सो अॼु असीं उन्हनि सां कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं पंहिंजे हिन प्रोग्राम में। ऐं तारुफ़ अव्हांखे कराईंदो हलां, जीअं मूं ॿुधायो त यकीनन कुझु दोस्त सम्झी बि विया हूंदा त रशीदुद्दीन राशिद साहब अॼु असांजा महिमान आहिनि। खुश आमदीद सर, थैंक यू सो मच फॉर गिविंग योर प्रीशियस टाइम। सर मैं आपसे ये पूछना चाहती हूँ और हमारी नाज़रीन को भी ये पता होना चाहिए कि आपकी लाइफ की जर्नी क्या है? लाइफ मेरी कराची में पैदा हुआ, कराची में ही सारी तालीम हासिल की। नेशनल कॉलेज में गवर्नमेंट कॉलेज था, गवर्नमेंट कॉलेज में मैंने इंटरमीडिएट किया, कराची यूनिवर्सिटी से मास्टर्स किया बायोलॉजिकल साइंसेस में। यूएस भी गया पढ़ने के लिए, ट्रेनिंग के लिए। उसके बाद चूँकि मेरा ताल्लुक बिज़नेस कम्युनिटी से रहा है तो मैं बिज़नेस में रहा।
लेकिन मेरी जो फील्ड रही है बिज़नेस की वो बड़ी डाइवर्सिफाइड रही है। और मैंने मुख्तलिफ़ किस्म के बिज़नेसेस यहाँ पर किए, और बहुत से बिज़नेस ऐसे थे जो कि नए थे और जिसमें मैंने कोशिश की कि कोई जिद्दत पैदा करूं, और उन अक्सर बिज़नेस का ताल्लुक़ भी हमारे मुल्क के अपने रिसोर्स से था। सही। तो ये सारा जैसे जैसे तजुर्बे होते गए, वक्त गुज़रता चला गया। ये मेरी जर्नी रही है, स्टार्टिंग फ्रॉम एजुकेशन। कराची यूनिवर्सिटी में बड़े अच्छे असातिज़ा थे, बड़ा अच्छा माहौल था उस वक्त गवर्नमेंट नेशनल कॉलेज का। और आयशा भवानी स्कूल में मैंने मैट्रिक किया, वो भी गवर्नमेंट स्कूल था। लेकिन उस वक्त गवर्नमेंट स्कूलों का माहौल बहुत मुख्तलिफ था। असातिज़ा की इज़्ज़त हुआ करती थी, और गो के हम असातिज़ा का मजाक आपस में होता है करते थे, लेकिन जब सामने आते थे तो हमें सांप सूंघ जाया करता था। और इसी तरह यूनिवर्सिटी में भी जो है वो, बल्कि हमारे ज़माने में नेशनल कॉलेज में लास्ट यूनियन का इलेक्शन भी हुआ है। हमने यूनियन के इलेक्शन भी, जिसको वो हो रही थी, हाँ, तो स्टूडेंट यूनियन बनती थी और स्टूडेंट यूनियन में भी हिस्सा लिया। लेकिन उस वक्त का माहौल बहुत कोऑपरेटिव हुआ करता था। हमारे जो मुखालफिन होते थे स्टूडेंट पॉलिटिक्स में, वो भी पॉजिटिव सियासत किया करते थे। यानी कि हमारा कंपटीशन ये होता था कि अपने स्टूडेंट्स को ज़्यादा फ़ायदा कैसे पहुँचाएं। किसी ने कूलर लगवा दिया डोनेशन से, तो दूसरे ने मेडिकल कैंप करवा दिया। तो हर वक्त हम मतलब एक दूसरे की स्टूडेंट्स की फलाह में लगे रहते थे। तो वो बड़ा मुख्तलिफ माहौल था यूनिवर्सिटीज़ और कॉलेज का उस ज़माने में। और सर, जैसे मैंने आपकी बातों से ये नतीजा अख़ज़ किया कि उस ज़माने में भले कितने बिजनेस कम्युनिटी से आपका बिलोंग हो, लेकिन सरकारी स्कूल हो, कॉलेज हो, यूनिवर्सिटी, उसको हम प्रायोरिटी देते थे। आज हम देखते हैं कि टैक्सी ड्राइवर है, कोई मजदूर है, उसकी भी ये तरजीहात ये होती है कि मेरा बच्चा किसी प्राइवेट स्कूल में पढ़े। जो सरकारी इदारों पर एक ट्रस्ट ख़त्म हो गया है लोगों का, इसको कितना हम भयानक कह सकते हैं ये? देखिए, सरकारी इदारों में भी वही लोग बैठे हैं कि जो हमारे माशरे से ही उठ के गए हैं। बेसिकली ये अलमी हमारे माशरे का है। हमारे यहाँ झूठ और दोगली पॉलिसी, तो हम लोग इनफरादी तौर पे एक्चुअली ख़राब हुए हैं। इदारा किस चीज़ का नाम नहीं, अफराद का नाम। बिल्कुल। जो असातिज़ा थे अब वो असातिज़ा नहीं रहे, वो चले गए। अब जो असातिज़ा आए, ज़ाहिर है उनका माहौल। दूसरी बात ये देखिए, हमारी आज की ज़िंदगी बहुत टेंस है। हमारे यहाँ बड़े मसाइल हैं, लोगों को उससे ही फुर्सत नहीं होती। तो ऑल ओवर जो माहौल है ना, उसने चीज़ें ख़राब कर दी हैं। अब टीचर है, हर किसी को देखिए अपनी ज़िम्मेदारी का एहसास होना चाहिए। मैं चोरी इसलिए नहीं करता, मैं मतलब कोई शख्स चोरी करने से रुकता इसलिए है कि उसके अंदर एक ज़मीर होता है। अगर हम इंसाफ से काम करेंगे तो माशरा सब ठीक हो जाएगा, इदारे सब ठीक हो जाएंगे। तो इसकी वजह से लोगों का ट्रस्ट ख़त्म हो गया है सरकारी स्कूलों के ऊपर से। और फिर माजरत के साथ, बड़ी माजरत के साथ, आपके चैनल के सारे सारिफिन बैठे हैं, उन्हें सब पता है बाहर निकल के सरकारी स्कूलों का हालत क्या है। मैं गया हूँ, मैंने देखा हुआ है सरकारी स्कूल सिंध के, मैंने देखे हुए हैं। तो सवाल ये, स्कूल में होता क्या है जो बच्चों को भेजें? वेरी सॉरी टू से। और उस ज़माने में हालांकि यही थे, वक्त के साथ साथ हमें तरक्की करनी थी, लेकिन हम पीछे चले गए। बिल्कुल। वही टीचर्स जो हैं वो प्राइवेट स्कूल्स में पढ़ाते हैं, वहाँ पे पढ़ाते हैं क्योंकि फ़ीस लेते हैं। गवर्नमेंट भी फ़ीस लेते हैं, लेकिन वो पढ़ाते नहीं है वैसे। मगर उन स्कूलों में फर्नीचर भी नहीं होता, फर्नीचर भी नहीं होता, कोई फैसिलिटीज नहीं होती, बहुत सारी टॉयलेट से लेकर बहुत सारी। अच्छा सर, फिर हम आ जाते हैं आपके वाइस प्रेसिडेंट आपका होना कराची चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़, वो एक्सपीरियंस कैसा रहा? देखिए, लाइफ की जर्नी की बात हो रही थी, तो फिर इससे कंटिन्यू करते हैं ना। मेरी सोशल एक्टिविटीज़ तो रही हैं हमेशा से, और कोशिश रही है कि अपने आप को भी ग्रूम करूं और लोगों से सीखूं। तो कराची चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री यकीनन बिज़नेस कम्युनिटी का बहुत बड़ा इदारा है इस मुल्क का, इस शहर का। और उसमें यकीनन ताजिरों की मदद करना, उनके साथ जो है जो भी मसाइल होते हैं उनको टैकल करना, और बेसिकली इस बात की कोशिश करना कि ताजिर बरादरी क्या मुल्क की जो भी कम्युनिटी है उसको साथ ले करके, और जो सरकारी इदारे हैं उनके साथ एक लेजॉन किया जाए। कराची चैम्बर ऑफ कॉमर्स का यही रोल रहा है। और हमारे वक्त में जब मैं सीनियर वाइस प्रेसिडेंट था कराची चैम्बर ऑफ कॉमर्स का, उसमें एम ए जिना रोड पर आग लगी थी मुहर्रम में, शायद आप सबको याद हो, कि जिसमें कि लाइट हाउस से लेकर के और टावर तक की दुकानें जल गई थी। बड़ा अलमिया था। तो उस वक्त देखिए एक वास्ता, यकीनन लोगों के सारे कारोबार ख़त्म हो गए थे, दुकानें जल गई थी। तो उस वक्त कराची चैम्बर ऑफ कॉमर्स ही सामने आई, और उस वक्त की हुकूमत से हमें बड़ी मदद मिली। यही जरदारी साहब की हुकूमत थी, सदर मुमलिकत भी थे,
और उस वक्त हमने उनसे मदद की दरख्वास्त की और उन्होंने मिल करके हमारे साथ हम पर एतमाद किया, कई अरब रुपए हमारे डिस्पोजल पर दिए सिंध गवर्नमेंट ने और हमने उनको रिहेबिलिटेट किया। तो इन इदारों का बेसिक काम यही होता है कि अपने अरकान को लेकर के और उनके मसाइल हल करें, और हमें समझते हैं कि कराची चेंबर ऑफ कॉमर्स का रोल हमेशा बहुत अच्छा रहा है, और उससे सरकारी इदारों को भी बजाय इनफरादी तौर पे बात करनी पड़े वो इदारे से बात करते हैं और इदारे के लोग भी उन पर भरोसा करते हैं। इसीलिए सड़कों पे आने की नौबत नहीं आती, मसाइल होते हैं हम मिल के हल करते हैं। और मैं समझता हूँ हमें हर किसी को अपने फोरम पे बैठ के बात करनी चाहिए। बिल्कुल, ये कराची चेंबर ऑफ कॉमर्स आज भी माशाल्लाह जो है हमारे लीडर थे सिराज कासिम तेली साहब दुनिया से चले गए, लेकिन आज उनकी जितने भी लोग याद करते हैं उनकी खिदमत की वजह से याद करते हैं। तो हमें भी चाहिए कि अपनी ज़िंदगी में लोगों के लिए रोल मॉडल बने, लोगों की खुशियों में शरीक हों, लोगों के गम में उनका हाथ बटाएं, और ये हमारा दीन भी कहता है। बिल्कुल, तो ये सारी चीज़ें हमें सबको साथ लेकर के चलनी चाहिए। सर, जैसे कि आप इम्पोर्ट और एक्सपोर्ट का बिज़नेस करते हैं, तो सर हमारे यहाँ से कौन सी ज़्यादा चीज़ें वहाँ जाती हैं, बाहर जाती हैं, और उनके कौन से ज़्यादा प्रोडक्ट्स हमारे पास आते हैं? अगर आप हकीकत में बात करें तो पाकिस्तान से जितनी दुनिया में प्रोडक्ट्स जानी चाहिए हैं उसका 10% भी नहीं जा रही, और पाकिस्तान में जितनी प्रोडक्ट्स आ रही हैं उसकी 10% भी नहीं आनी चाहिए। हमारे मुल्क में तमाम रिसोर्सेज हैं। अगर हम मिनरल्स से स्टार्ट करना शुरू करें, हमारे पास क्रोमाइट है, हमारे पास आयरन ओर है, हमारे पास ग्रेनाइट है, हमारे पास कैल्शियम है, हमारे पास हर किस्म का मिनरल है। और इस तरह हम एग्रीकल्चर पे बात करें तो हमारे यहाँ एग्रीकल्चर में साल की 2 क्रॉप्स तो हैं ही। बिल्कुल, लेकिन अगर हम क्लाइमेट की वेरिएशन की बात करें, जब हम सिंध से क्लाइमेट लेकर के चलते हैं और अपने खैबर तक जाते हैं तो हर क्लाइमेट की फसल हमारे पास मौजूद है अल्हम्दुलिल्लाह। प्रॉब्लम ये है कि हमारे यहाँ प्रोडक्ट्स की वैल्यू एडिशन नहीं है। हम एग्रीकल्चर प्रोड्यूस को रॉ फॉर्म में ही या स्टेज 1 का प्रोसेस करके एक्सपोर्ट कर रहे होते हैं। इसी तरह मिनरल्स को भी हम ये कर रहे हैं। अगर हम सिंध की बात करें तो सिंध में ग्रेनाइट है, लेकिन ग्रेनाइट की अभी प्रोसेसिंग नहीं शुरू हुई। अदर मार्बल्स भी निकलेंगे सिंध में। अगर बात करें कोयला मौजूद है, उस पर एक लंबी बात है, बहरहाल अभी प्राइवेट प्रोजेक्ट्स चल रहे हैं कोयले पे, लेकिन पोटेंशियल है। एग्रीकल्चर चूँकि हमारे हर एक आम आदमी का है सब्जेक्ट सिंध का, क्योंकि सिंध इज़ बेसिकली एग्रीकल्चर एंड, और दूसरा हमारा कोस्टल एरिया है, तीसरा हमारे पास जो दरिया है। देखिए ये 4 सोर्सेस हैं, मिनरल्स, दरिया की मछली, दरिया की प्रोसेसिंग, समुंदर की मछली, उसकी प्रोसेसिंग, समुंदर के अदर प्रोडक्ट्स। सिर्फ मछली नहीं है समुंदर में, समुंदर में हमारे पास वीड्स हैं, हमारे पास जेली है, जेली फिश मौजूद है। फिर हम एग्रीकल्चर पे बात करें तो हमारे पास हर फसल मौजूद है, लेकिन एक्सपोर्ट नहीं हो रही, उसकी प्रोसेसिंग नहीं हो रही। उसकी वजह से हमारे ज़मींदारों को, हमारे हारी को, हमारे रूरल एरिया वालों को वो रिटर्न नहीं मिलती। तो एक्सपोर्ट हो सकती है। मैंने यहाँ से प्याज की एक्सपोर्ट की, मैंने ज़मींदारों के पास गया, कुछ उनको नो-हाउ चाहिए, हमने उनको ट्रेन करने की कोशिश की। प्याज यूएई की मार्केट में इंडिया से भी आता है और पाकिस्तान से भी आता है, लेकिन इंडिया का प्याज ज़्यादा महंगा बिकता है। हालांकि प्याज एक ही है जो फुलकारा जो हमारे यहाँ है, वही बात। सिर्फ हमारे जो ज़मींदार हैं वो उसको थोड़ा सा एहतियात से काटते नहीं हैं, जिसकी वजह से हमारी पाकिस्तान की प्रोडक्ट वहाँ पर बिकती नहीं है, कम पैसे पे बिकती है। हमारा सिर्फ एक ही बादशाह है, वो है आम, जो जब दुनिया की किसी भी मार्केट में आता है तो वो रूल करता है। दुनिया का कोई आम उस वक्त नहीं बिकता जिस वक्त पाकिस्तान का आम बिकता है। और मैं सलाम पेश करता हूँ पाकिस्तान के उन ज़मींदारों को, उन हारियों को, जिन्होंने बेहतरीन जो है फसल इस साल भी की है और बेहतरीन सिंदड़ी इस साल प्रोड्यूस हुआ है। खजूर की बात करें, बिल्कुल खजूर। सर, इससे पहले मैं अगर आ जाऊँ, सॉरी आपकी बात काट रहा हूँ, जैसे आपने कहा कि हम बहुत सारी चीज़ें 10% भी हम दुनिया को नहीं है, और बहुत सारी चीज़ें जो तादाद मेरे सामने पड़े हैं, यकीन आप 10 महीने के हवाले से फूड नेट इंपोर्टर बन चुका है पाकिस्तान। दुनिया से सारे दूध वहाँ से आ रहा है, चीनी वहाँ से आ रही है, गंदम वहाँ से आ रहा है, मसाला जात और जो चीज़ें कपास वहाँ से आ रही है। 4 जो आइटम हैं हमारे पास, हम अगर देखते हैं, गंदम हो गई, चीनी हो गई, दालें हो गई और काटन, उस पर तकरीबन $3 बिलियन हमने खर्च किए। तो ये चीज़ें हम क्यों नहीं प्रोड्यूस कर सकते?
या हैं भी तो क्यों, हम दुनिया से क्यों मंगाते देखिए हैं? प्रोसेसिंग नहीं है। गंदम हमारे यहाँ जिस वक्त होती है तो हम बोरियों के पीछे दौड़े होते हैं, हमारे पास गंदम स्टोर करने की जगह नहीं है। सही। हमें गंदम ज़मीनों से उठाने का हमारे पास प्रोसेस नहीं है, ज़ाया हो जाती है। एक साल बम्पर क्रॉप होती है तो हमें एक्सपोर्ट करनी पड़ जाती है कि हमारे पास स्टोरेज नहीं होती है। अगले साल जो है हमारे पास गंदम की शॉर्टेज हो जाती है। यहाँ मैं आपको मिसाल दूँ, हमारे मज़हब में, हमारे कुरान पाक में तज़किरा है हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम का कि उन्होंने अपनी कौम को मामला, बात तो बहुत तवील है, लेकिन उनको जो चीज़ उनके हुक्मरान को पसंद आई, उन्होंने वो प्लानिंग दी कि किस तरह आपने जो है अपनी फूड स्टफ़ को स्टोर करना है ताकि आने वाले वक्त के लिए उसको इस्तेमाल करें। मेरी सिंध गवर्नमेंट से जब मैं सीनियर वाइस प्रेसिडेंट था, फूड डिपार्टमेंट वालों से बात हुई कि आप गंदम को उठाते हैं बोरियों में 50-50 किलो की, ट्रकों में लोड करके और गोदामों में डालते हैं जहाँ पर कि उनको कीड़ा लग जाता है। दुनिया में वीट साइलोज हैं, तो जहाँ देखिए जहाँ एग्रीकल्चर प्रोडक्ट पैदा होती है ना, वहीं उसको स्टोर करना चाहिए और वहीं से उसको प्रोसेस करना चाहिए। दुनिया में हर जगह एग्रो बेस्ड इकोनॉमी इसी तरह बनी है। तो अगर हम गंदम की बात करते हैं, अगर गंदम के साइलोज बना दिए जाएं तो वहीं से ज़मींदार अपनी गंदम को साइलोज में भेज दे, उसके बाद वो एक सालों में गंदम 3 साल तक स्टोर की जा सकती है, तो हमारे पास स्टॉक मौजूद रहेगा। टमाटर की बात करें, मैं खुद चूँकि मैं घारो, मीरपुर साकरो, केटी बंदर के इलाकों में काम करता रहा हूँ, मैंने देखा है कि टमाटर की पेटी के भी पैसे उनको नहीं मिलते जब वो कराची की सब्ज़ी मंडी में आती है। तो टमाटर की प्रोसेसिंग इंडस्ट्री लगनी चाहिए है। आम की कुछ प्रोसेसिंग इंडस्ट्री हुई है, मीरपुर खास वगैरह में पल्प वगैरह प्रोसेस हो रहा है और पाकिस्तान से मैंगो पल्प एक्सपोर्ट होना शुरू हुआ है, जो कि एक सेकेंडरी प्रोडक्ट है आम के बाद जो आ रही है। तो बेसिकली बात यह है कि हमें एक स्टोरेज की और प्रोसेसिंग की वहाँ पर फैसिलिटी करनी चाहिए है, और एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो है वो ये स्टडी करे कि एक्सपोर्ट में जो प्रोडक्ट्स जा रही हैं उसको किस शेप में प्रोसेस करना है। वैल्यू एडिशन जैसे आपने कहा कि दुनिया में, हाँ, तो बहुत कुछ हो सकता है, मगर जब तक हम वैल्यू एडिशन नहीं करेंगे, देखिए एक चीज़ 1 रुपए की है और जब प्रोसेस होती है तो वही चीज़ 100 रुपए की पड़ जाती है। उसमें जो 80 रुपए है वो एक्चुअली वो कॉस्ट है लेबर की, तो 80 रुपए हम अपनी लेबर को दे रहे होंगे, वहाँ पर 20 रुपए एक्स्ट्रा कमा रहे होंगे और वही चीज़ बेच रहे होंगे। तो आप देखिए पूरे मोबिलाइजेशन होगी इस तरह इकनॉमी की, और सिंध में तरक्की उसी वक्त मुमकिन है कि जब हम अपनी प्रोडक्ट को जो है वो प्रोसेस करें। अब यहाँ पे लोग कहते हैं सरकार, देखिए सरकार की एक महदूद रिस्पॉन्सिबिलिटी है, वो इतनी है कि फैसिलिटेट कर दे, इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइड कर दे, लेकिन सिंध का जो ज़मींदार है ना, बेसिकली मैंने महसूस किया है वो इतना प्रोएक्टिव नहीं है। वो मेहनत नहीं करता कि मेरी प्रोडक्ट की वैल्यू मिल जाए मुझको, और मैं क्यों ना ऐसी कोशिश करूं कि मैं इसको बेहतर से बेहतर बना लूं। मसलन मेरी बहुत सारे लोगों से बात हुई जो खजूर का काम करते हैं खैरपुर में, छुआरा मैंने वहाँ से एक्सपोर्ट किया। फिर जब मैंने खजूर पे उनसे बात की, मैंने कहा भाई आप खजूर की प्रोसेसिंग क्यों नहीं करते हो? आप ऐसी खजूर, अब पाकिस्तान से खजूर एक्सपोर्ट होती है लेकिन बहुत लो वैल्यू में जाती है, लेकिन यही खजूर जो ईरान से एक्सपोर्ट होती है वो खजूर का पेस्ट एक्सपोर्ट करते हैं, वो डेट सिरप एक्सपोर्ट करते हैं, वो उसकी टॉफ़ीज़ बना के कन्फेक्शनरी बना के करते हैं। तो उससे उन्होंने कहा सही हमारा काम हो जाता है। मैंने कहा भाई आप इसकी देखें, ये दुबई से लेके आया हूँ, ये मैंने कनाडा की एक सुपरमार्केट के शेल्फ से उठाया है डेट सिरप। मुझे कनाडा में डेट सिरप मिल रहा है जहाँ डेट होती है और डेट सिरप नहीं है। फिर मैं बलूचिस्तान गया इसके पीछे, दरसिंध के ब्रेक ले लें, बात बोल रहे हैं बलूचिस्तान ऐसा ही कंटिन्यू करें क्योंकि हमारी मजबूरी होती है, हम माज़रत चाहेंगे बीच में। सो नज़ीर ब्रेक जो वक्त भी थे पियो पोइ रशीदुद्दीन राशिद साहब सां अञा वधीक ॻाल्हियूं इंटरेस्टिंग ॻाल्हियूं थियण वारियूं ख़ासि आहिनि तौर ते ब्रेक खां ज़राअत पोइ। जेका आहे वाकई जेकॾहिं उन में असीं जिद्दत आणियूं थोरी जो कि वैल्यू एडिशन सां ई चवनि पिया, त उहा ई शइ जेका 2 रुपए जो आहे 100 रुपए में असां सेल करे सघो था। सो उन ते वधीक ॻाल्हि ॿोल थींदी, पर ब्रेक खां पोइ। असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था ऐं रशीदुद्दीन राशिद साहब सां मौजूदु आहिनि। असीं सॼे मुल्क ख़ासि तौर ते सिंध जी ज़राअत में कीअं जिद्दत आणिजे, वधीक पैसा कीअं कमाइजनि, असांजा जेके हारी आहिनि उहे खुशहाल कीअं थी सघनि था, ज़मींदार खुशहाल कीअं थी सघनि था, उन ते ॻाल्हि ॿोल हले पई। असर आपने बलूचिस्तान का जिक्र किया खजूर के हवाले से, वो बात आप कंप्लीट करें, फिर हम आ जाते हैं वही
कि बहुत टमाटर का आपने जिक्र किया, खजूर का, और कौन सी चीज़ें हैं जिनमें आप थोड़ी वैल्यू एडिशन करके अच्छे पैसे कमा सकते हैं, किसान की भी किस्मत चेंज हो जाए और ज़मींदार को भी फ़ायदा पड़े? देखें, खजूर के लिए जब मैं बलूचिस्तान गया तो बलूचिस्तान में इस पर काम शुरू हो चुका है। चूँकि वो ईरान के साथ हैं तो ईरान से उन लोगों को आना जाना रहा है, तो उन्होंने खजूर का सिरप भी बनाना शुरू किया है। अभी सिर्फ उनकी पैकिंग के स्टेजेस हैं जो कि मेरा ख्याल है इस साल हो जाएंगे। खजूर का पेस्ट भी उन्होंने बना लिया है और वो अपने लोकल मार्केट में कर रहे हैं। और उनकी चूँकि इंटरेक्शन ईरान के साथ है तो वो वहाँ से मशीनें लाके और चीज़ें लाके उन्होंने इंडिविजुअली काम शुरू कर दिया, लेकिन वहाँ की प्रोविंशियल गवर्नमेंट ने हेल्प आउट किया है। और मारा पे उन्होंने और मारा नहीं, पंजगूर से आगे उन्होंने प्रोसेसिंग जोन भी बना दिया है, जहाँ पे उन्होंने इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइड किया है, जहाँ पे उन्होंने कोल्ड स्टोरेज बना दिए हैं। देखिए, कोल्ड स्टोरेज सबसे पहली नीड है एग्रीकल्चर प्रोडक्ट को रखने की। सही। सिंध में कोल्ड स्टोरेजेस नहीं हैं। अब सवाल ये होता है कि हमारा सिंध का छोटा ज़मींदार, एक एवरेज ज़मींदार क्या करे। देखिए, हमारी उनको एक सजेशन है कि फ़र्ज़ कीजिए टमाटर का एरिया है, उनमें 2-4-6 बड़े ज़मींदार या दरमियाने दर्जे के ज़मींदार अपने तौर पे कुछ पैसे जमा करके, ज़मीन तो मौजूद है, एक कोल्ड स्टोरेज बना लें। सही। और उस कोल्ड स्टोरेज में अपनी प्रोडक्ट को रखना शुरू करें और उससे टेक्निकल नोहा लें। आजकल इंटरनेट में आजकल वैसे ही और मैं आपको बता दूं, आजकल बहरहाल नेट तो हर इलाके में चल रहा है और बच्चे समझदार हैं। बच्चों को चाहिए, यंग जनरेशन को, कि बैठे सरकारी नौकरी पे ना जाए, उसमें कुछ नहीं है, किसी नौकरी पर ना जाए। दुनिया में एंटरप्रेन्योर जो है वह आगे चलता है। वो ये देखे कि मेरे बाबा क्या प्रोड्यूस कर रहे हैं, मेरे बाबा मिर्च प्रोड्यूस कर रहे हैं, मेरे चाचा, मेरी फैमिली, तो वो मिर्च की प्रोसेसिंग देख ले, छोटा सा प्लांट लगा ले और उसको स्टोर करना शुरू करे। यहाँ से जर्नी शुरू होगी सफ़र की। देखिए, हमेशा पहला कदम बहुत छोटा लगता है, लेकिन हर आगे जाने के लिए पहला कदम रखना पड़ता है। तो छोटे छोटे यूनिट्स बना लें। उसके बाद इस बात की कोशिश करें कि अपनी प्रोडक्ट को ख़ुद मार्केट में बेचें। अब मैंने, चूँकि हमारी थोड़ी ज़मीन घरों में रही है, मैंने कुछ सब्ज़ी भी उगाई। मेरे हिसाब से अगर कोई चीज़ कराची में 40 रुपए किलो बिक रही है ना सब्ज़ी, तो वो ज़मीन से जो है ना वो 4 रुपए किलो पे उठ रही है। इतना फ़र्क है। तो फार्मर मार्केट होने, एक फार्मर मार्केट का दुनिया में कॉन्सेप्ट है कि फार्मर अपना सामान उठा के खुद मार्केट में बेचता है। बिल्कुल। यहाँ पे होता है कि हारी उगाता है ज़मींदार, लेकिन वो सारा आड़ती उठा के ले जाता है। तो इसमें थोड़ा सा जो एग्रीकल्चरिस्ट हैं उनको थोड़ा सा प्रोएक्टिव होना पड़ेगा। मसलन मैं देखता हूँ मलीर के जो ज़मींदार हैं वो ला करके मलीर की मार्केट में खुद बेच देते हैं, तो उनको प्रॉफिट मिल जाता है। अपने बाग का चीकू ला के बेच देते हैं और दूसरी सब्जियां ला के, गोभी, पालक वगैरह। तो उनको, तो सिंध के ज़मींदारों को भी चाहिए अपना एक सेटअप बना ले। देखिए, एक इलाके के ज़मींदार से अबाउट अगर वो 40 एकड़ ज़मीन को ओन कर रहे हैं मिल करके, छोटे ज़मींदार की बात करो, मेरी कोशिश है, हम चाहते हैं कि छोटा ज़मींदार जो है ना वो तरक्की करे, क्योंकि बड़े ज़मींदार के लिए कोई मसला नहीं है। तो वो 8-10 ज़मींदार मिलके एक गाड़ी ले लें और उसको एक केबिन लगा दें उसमें ठंडा करने वाला, और अपनी सब्ज़ी को लाके डायरेक्ट मार्केट में बेचना शुरू करते हैं। बिल्कुल। आपको खुद कदम उठाना पड़ेगा हर ज़मींदार को, और वो मिल के उठाना पड़ेगा। आपस के इख्तलाफात ख़त्म करें और अपनी एक फैमिली है वो एक प्रोडक्ट और एक ही, अच्छा, फिर वो एक फैमिली एक ही प्रोडक्ट पे काम करे। जी, हमने इस सीज़न में मिर्च लगानी है सबने, या टमाटर लगाना है, ताकि एक प्रोडक्ट एक ही क्वालिटी की एक ही वक्त में मार्केट में एक ही प्रोड्यूसर के हवाले से आए, फिर उसका एक नाम बन जाएगा। ये जैसे हमारे आम में बहुत सारे फार्मर्स के नाम है कि फ़लाँ के बाग का आम है, तो इस तरह से जो है ना ये आहिस्ता 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 स्टेप वाइज ये तरक्की मुमकिन है जो सिंध में हो सकती है। तो ये जब तक नहीं होगा, हमारी प्रोडक्ट एक्सपोर्ट के लायक नहीं होंगी। मार्केट में आए, स्टडी करें, तो बहुत कुछ हो सकता है। सर, ये जो फ्लाज आप बता रहे हैं वो लैक ऑफ नॉलेज है इन फार्मर्स, मतलब उनको ट्रेनिंग देनी चाहिए, आपको क्या लगता है? देखिए, आजकल तो ट्रेनिंग के लिए कुछ ज़रूरत नहीं है। सबसे पहले आपके अंदर एक अर्ज होनी चाहिए, एक ज़रूरत होनी चाहिए, मैंने कुछ करना है। माजरत के साथ मैंने, हाँ, माजरत के साथ मैंने सिंध के ज़मींदारों को, बेशक मेरे भाई बैठे होंगे, सुन रहे होंगे, देख रहे होंगे, लेकिन मैं इनके साथ बैठा हूँ, इनके साथ मैंने चाय पी है, चारपाई पे, ढाबे पे, रोड के किनारे, बस में बैठा हूँ, मैंने इनसे गुफ्तगू की है।
इनमें आगे बढ़ने का इतना हौसला नहीं है जितना पंजाब के ज़मींदार सर में। में भी मोटिवेशन नहीं है। मोटिव असल में देखिए, ज़रूरियात उनके नज़दीक में दुनिया असल में बहुत महदूद है। वही समझते हैं कि अगर उन्होंने कोई 1000-2000 रुपए कमा लिए तो बस ये बहुत है, और उसके बाद उनको आगे बढ़ने की इतनी ख्वाहिश नहीं है जितना मैं देखिए पंजाब से कंपेयर सिर्फ इसलिए कर रहा हूँ, मैं किसी को बुरा भला नहीं कह रहा, लेकिन ज़रा हम उन लोगों को देखते हैं जो अच्छे हैं, वो आगे बढ़ने की कोशिश कर रहे होते हैं। तो जब तक आपका एक विजन नहीं होगा जी, जब तक आप एक बड़ी गाड़ी की ख्वाहिश नहीं करेंगे, आप छोटी गाड़ी नहीं खरीद सकेंगे। मगर आपके अंदर अगर गाड़ी की ख्वाहिश ही नहीं होगी तो फिर तो आप तो गधा गाड़ी पर ही बैठे रहेंगे। तो चाहिए है कि दुनिया में आगे बढ़ने के लिए कोशिश करें, ख्वाहिश करें, स्ट्रगल करें। और ये मेरी सबसे बड़ी मेरी ख्वाहिश है सिंध के नौजवानों से, क्योंकि बहरहाल वो पढ़े लिखे हैं, बहरहाल आजकल नेट की कनेक्टिविटी है, और अब तो उर्दू इंग्लिश का भी मसला नहीं रहा, हर लैंग्वेज मौजूद है। वो आगे बढ़ने की कोशिश करें और उसी से हासिल जितनी मेहनत, जितनी सिफारिश, जितनी रिश्वत वो सरकारी नौकरी के लिए करते हैं, पटवारी बनने के लिए करते हैं, पुलिस में जाने के लिए करते हैं, मुझे बताएं वहाँ क्या रखा है? कुछ नहीं रखा। आप अपने पाँव पे खुद खड़े हों, आप किसी की नौकरी क्यों करते हैं? आप खुद हाकिम बने, आप अपनी फसल पे हुक्मरानी करें, बहुत कुछ हो सकता है। अच्छा, कोस्टल बेल्ट का आपने जिक्र किया, आपका एक्सपीरियंस भी है सारे का, उसमें कितना पोटेंशियल है? अगर बहुत सारी चीज़ें आपने मछली से लेकर गिनवाई कि अगर हम उस पर काम करें तो वहाँ से भी बड़ा अच्छा रेवेन्यू जनरेट कर सकते हैं। देखें, जहाँ तक कि दरिया की मछली का ताल्लुक़ है, उसकी तो बहरहाल फार्मिंग बहुत हो रही है सिंध में, और एक अच्छे पैमाने पर हो रही है। लेकिन हमारा जो कोस्टल रिसोर्सेज हैं, जो समुंदर के पानी की हैं जगहें, जो हमारी खाड़ियाँ हैं, जिसमें कि इफ़ यू स्टार्ट फ्रॉम घारो, साकरो, बोहारो, उसके बाद केडी बंदर, शाह बंदर, यहाँ पे हमें एक्चुअली समुंदर की जो हमारी सबसे कीमती प्रोडक्ट है वो है झींगा। झींगों की प्रोसेसिंग नहीं है, झींगों की फार्मिंग नहीं है। तो झींगों की फार्मिंग के लिए मैंने बड़ी कोशिश की। यहाँ पर मैंने ख़ुद केडी बंदर के पास ज़मीन ख़रीदी। मैंने 1992 में मैं यूएस गया, उसकी ट्रेनिंग लेके आया। यहाँ पे हमें सरकार से बहुत कुछ चाहिए है, जो कि सरकार अब तक कोई रोल मॉडल नहीं बना सकी। अपने तौर पर मेरे आज भी कुछ बिज़नेस के साथी हैं जो कि हॉक्स बे पे हैचरी है सिंध गवर्नमेंट की, उधर उन्होंने फिर दोबारा से कुछ ब्रूड्स ला करके और झींगे के बच्चे किए हैं। अब हमारी कोशिश अब ये है कि जो सिंध के कोस्टल एरिया में जो लोग समुंदर के साथ मोहाड़े और मीर बहार बिरादरी के लोग जो कि समुंदर में काम करते हैं, उसमें जद बिरादरी के लोग हैं, कि वो अपनी अपनी ज़मीनों में छोटे छोटे तालाब बना दें ताकि हम उन्हें बच्चे दें और उसके बाद वो उसको परवरिश पाएँ। लेकिन यहाँ पे चूँकि सिंध के माही गिरों में कोई बड़ा इतना नाम नहीं है, सिवाय इसके कि कुछ लोग हैं जिन्होंने यहाँ पर काम किया हुआ है इब्राहिम हैदरी की तरफ, तो उसको एक्सप्लोर करने की बहुत ज़रूरत है। पूरी दुनिया में जो झींगे की लैंडिंग है वो 70% झींगा फार्म रिसोर्सेज से आता है, समुंदर की कैच नहीं है, वाइल्ड कैच नहीं है। लेकिन हमारे यहाँ से ज़ीरो एक्सपोर्ट है। हमारे पास जो झींगे की नस्ल है, जो हमें जैरा जिसको हम कहते हैं, वो बेहतरीन है, compete करती है, बेहतरीन प्राइस दुनिया में देती है, लेकिन हमारे समुंदर में मौजूद है, लेकिन उसकी फार्मिंग नहीं है। हमारे समुंदर से वाइल्ड कैच ख़त्म होती जा रही है, क्योंकि जिस तरीके के जाल इस्तेमाल कर रहे हैं उससे उसके बच्चे परवरिश नहीं पा रहे, और दुनिया में हर जगह छोटा जाल, और लेकिन हमें इसकी तरफ तवज्जो देनी है। और इस सिलसिले में मैं हमारे अगर कोई बैठे हों जो मीर बहार बिरादरी के लोग हों और जिनका समुंदर से वास्ता हो, मैं उनसे चाहता हूँ कि वो अपनी ज़मीनों में अगर वो समुंदर के साथ हैं तो कुछ कोशिश करके उसके तालाब बना लें और उसमें डांगरी मछली डाल लें, जो 2-4-6 मछलियों के वैरायटी डाल लें, और साल 2 साल उसको कोशिश करें, अपनी नॉलेज को इन्हांस करें और उसी को पैदा करने की कोशिश करें वहीं पर। और उसको अगर झींगे, ताकि वो भी देखिए उनकी वाइल्ड कैच अगर कम हो रही है तो वो अपने खुद भी उसको प्रैक्टिस कर सकते हैं। तो उनको भी चाहिए कि इस तरफ तवज्जो दें। और एग्रीकल्चर प्रोडक्ट के बाद इसकी भी मार्केट बन गई है, समुंदर की मछली की, और दरिया की मछली अब डायरेक्ट आकर के नेशनल हाईवे पे स्टील मिल से आगे मार्केट बन गई है, वहाँ पर लोग लाते हैं, बेचते हैं। उनको भी कोशिश करनी चाहिए कि अपनी प्रोडक्ट को पहुँचाएँ मार्केट तक खुद। उसकी प्रोसेसिंग अगेन, उसकी प्रोसेसिंग के लिए यकीनन अगर गवर्नमेंट इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइड करेगी रोड का और इलेक्ट्रिसिटी का,
तो यकीनन कोस्टल एरिया में भी प्रोसेसिंग हो सकती है अगर हम इस तरफ काम करें। फिर वो सीवीड्स हैं, समुंदर की घास है, उसकी तो कोई प्रोसेसिंग हमारी ये एक बहुत ये तो एक रिसर्च प्रोजेक्ट है जो कि बहुत दूर की बात है, लेकिन हम मछली और झींगे पे काम कर सकते हैं, क्यों नहीं। अच्छा, आप बिजनेस पे और उस पे एंटरप्रेन्योरशिप पे बातें तो पहले मुझे इशारा कर रही थी कि सर की ज़िंदगी के और भी बहुत सारे पहलू हैं, जैसे कि आप महफिल मौसीकी वगैरह उससे भी आपका बड़ा दिलचस्प लगाव रहा, वो कि इस तरह की सारी चीज़ें आप कैसे फिर मैनेज कर लेते हैं कि घर पे महफिल गज़ल भी हो गई और ये। देखो, इंसान को ज़िंदा रहने के लिए ना ज़िंदगी के तमाम तकाज़े अपनाने पड़ते हैं। Exactly. और अगर अल्लाह ताला ने इंसान को ये तमाम हिस्स ना दी होती तो फिर इंसान और जानवर में फ़र्क ही है। आपको पता है जानवर जो है ये कोई भी उसमें टेस्ट बर्ड नहीं है, सही। उसको कड़वे कसैले मीठे फीके का पता ही कोई नहीं, तो उसको बाज़ों को कलर का एहसास नहीं है। अल्लाह ने हमको हर एहसास दिया है, तो वो इसलिए किया है कि हम हर अपना तकाज़ा पूरा करें, और अल्लाह ताला ने दुनिया में जितनी चीज़ें बनाई हैं उन तमाम चीज़ों को महसूस करें, उन तमाम चीज़ों को एंटरटेन करें। अब देखिए म्यूज़िक क्या है, ये म्यूज़िक परिंदे चहचहाते हैं, हर परिंदे की एक अपनी टोन होती है। देखिए ये टोन अल्लाह ने पैदा की है। हवा की भी एक आवाज़ होती है, आपकी आवाज़ भी सुनेंगे लेकिन महसूस करने का अल्लाह ताला ने इंसान को दिया। म्यूज़िक भी इसी तरह से है, इंसान को सोशलाइज रहना चाहिए। और मुझे तो सिंध की म्यूज़िक बहुत पसंद है, मुझे सिंध के कलर्स बहुत पसंद हैं, और ये भी एक ज़िंदगी का हिस्सा है। और जब भी इंसान थक जाता है तो फिर कहीं ना कहीं कोई शायरी की तरफ जाता है, और म्यूज़िक का एक पहलू बहरहाल शायरी भी है। तो आर्टिस्ट हैं, तो ये तो ज़िंदगी के सारे रंग हैं जो कि इंसान को करने चाहिए, वरना ज़िंदगी बहुत खुश्क हो जाए। मेरे ख्याल में आमिर कभी भी टीवी पे आपको किसी ने गाते हुए नहीं सुना, आज जो शरारत कर रही है मेरे ख्याल में। मैं तो कहीं नहीं, मैं तो असल में हमारे दोस्त हैं जो कि गुलकार हैं, सुनते सुनते उनके साथ बैठते बैठते और यकीनन एक शौक़ पैदा होता है। तो थोड़ा क्या गुनगुना रहे हैं, टाइम हमारे पास कम है। मैं क्या गुनगुना सकता हूँ, बस थोड़ी बहुत ये नया रुख देख रहे होंगे आज रशीदुद्दीन राशिद साहब का। घर पे महफिलें ज़रूर होती हैं, लेकिन उनसे गाना आज शायद टीवी पे आपने मुझे घेर लिया। ये भी वैसे आपने कहा ना ज़िंदगी का एक हिस्सा है, और बिल्कुल इसमें कोई शर्म नहीं, आदमी को जिस तरह गुनगुना सकता है। कॉलेज में भी आप सब लोग गुनगुनाते होंगे, तबला बजा के, हम सब ये सब कुछ करते थे अपनी लाइफ में। क्या तो मेरी हसन खान साहब की एक गज़ल है, चूँकि मुझे बहुत पसंद है खान साहब, इस मुल्क का बड़ा सरमाया था। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा, जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। तू मिला है तो ये जिंदा दिल इंसान की ये बड़ी निशानी होती है, और बड़ा मजा आया कि लाइव आपको सुना आज टीवी पे। सो थैंक यू सो मच सर। थैंक यू सो मच फॉर कमिंग। पता नहीं आपको कैसा लगा न्यूज़ मॉर्निंग शो। मोस्टली आपको देखा है हमने कि बिजनेस के प्रोग्रामों में ना बात करते हो मोस्टली, और हमारे भी बहुत सारे दोस्त हैं उनके प्रोग्राम्स में आप जाते हैं, तो आपको कैसा लगा हमारे न्यूज़ मॉर्निंग शो में? बहुत अच्छा। पहली बात तो ये कि सिंध के लोगों से बात करना और सिंध के लोगों के दरमियान मैं अपने आप को महसूस कर रहा हूँ, ज़ाहिर है जहाँ आपका चैनल जा रहा है, तो बड़ी अच्छी बात है। और बहुत अच्छा, आपके प्रोग्राम में बड़े अच्छे टॉपिक्स थे, बहुत अच्छा था, तो थैंक यू वेरी मच। और जाते जाते कुछ अगर मैसेज और देना चाहें, वैसे तो आपने जो भी बातें की जाहिर सी बात है हर एक में था कि कुछ नया करें और कुछ करें अपने लिए, फिर भी कोई अगर पैगाम, कोई मैसेज? देखिए, मैं कराची में पैदा हूँ, हम सब कराची में पैदा हुए हैं, सिंध में पैदा हुए हैं, ये हमारी धरती है और धरती माँ होती है। ईमानदारी, इंसाफ, हर शख्स अगर इस धरती का ये सोच ले कि मैं अपनी माँ के साथ जो सलूक करता हूँ मुझे इस धरती के साथ करना है, तो मेरा ख्याल है हमारी धरती किसी से पीछे नहीं रहेगी। Exactly. बिल्कुल, बहुत शुक्रिया वंस अगेन आप हमारे प्रोग्राम में आई। नाज़रीन, ॻाल्हि उहा आहे त वाकई धरती जेका आहे उहा सभिनी जी माउ आहे ऐं असीं सभु हिकु आहियूं।
जेके बि धुरियूं आहिनि जेके नथियूं चाहिनि असीं गॾिजूं त उन्हनि जी एजेंडाऊं कुझु ॿियूं आहिनि उहे नथा चाहिनि त असीं गॾिजूं हुजूं डिवाइड एंड रूल पर असीं जेके बि आहियूं उहे सभु असीं गॾु आहियूं असीं जॾहिं सभु गॾिजूं था हिकिड़ी यूनिटी जो मुज़ाहिरो कयूं था तॾहिं ई असांजो मुल्क जेको आहे असांजो सूबो जेको आहे तॾहिं ई तरक़ी करे सघंदो जॾहिं नंढा नंढा इख़्तिलाफ़ जेके आहिनि उनखे ख़तमु करे हिक ॿिए खे भाकुर पाईंदासीं गॾिजी हलंदासीं त मंज़िल जेका आहे उहा आसान थी वेंदी वठंदासीं मुख़्तसर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ बि हिन प्रोग्राम में जेके मुख़्तलिफ़ ॿिया सेगमेंट आहिनि उहे शामिलु करण जो सिलसिलो जारी रहंदो पर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हाणे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे सोशल मीडिया राउंड अप जो जंहिंमें असां मुख़्तलिफ़ पिक्चर्स ऐं वीडियोस ॾेखारींदा आहियूं मुंहिंजे ख़्याल सां पहिरीं पिक्चर अव्हां वटि आहे यस पहिरीं जेका मूं वटि तस्वीर आहे ऐं उहा जेका मां तस्वीर ॾेखारणु वञा पियो अव्हांखे जीअं असांजी कोशिशि हूंदी आहे त मुख़्तलिफ़ शयूं अव्हांखे ॾेखारींदा आहियूं कॾहिं टूरिज़म जे हवाले सां जो पहिरीं तस्वीर मूं वटि अहिड़ी आहे थरपारकर जो हिकिड़ो ॻोठु आहे ऐं उनजो जेको ड्रोन शॉट आहे ज़बरदस्त तस्वीर आहे ऐं उन में हिकिड़ी तस्वीर में ईअं सम्झो त 3-4 वेढ़ा असीं चऊं हिकिड़ो ॻोठु हुनजा वेढ़ा हूंदा आहिनि न लॻे हिकिड़े वेढ़े में 5-7 घर हूंदा आहिनि कहिड़ा ज़बरदस्त घर आहिनि ख़ूबसूरत साफ़ सुथरा उहे असांखे नज़र अचनि पिया ऐं उन्हनि खे बाउंड्री वॉल जीअं हिते शहरनि में भित हूंदी आहे उते लोढ़ो जेको आहे उहो ॾिनल हूंदो आहे सो चौरा नज़र अचनि पिया तस्वीर मूंखे काफ़ी पसंदि आई इन करे बि पसंदि आई जीअं पहिरें प्रोग्राम में मूंखे कारूंझर जे हवाले सां बि तस्वीरूं पहिरें ॾेखारे चुका आहियूं तो हीअ बारिशुनि जी सीज़न आहे ऐं थरपारकर में जेको आहे बारिशूं आहिस्ते आहिस्ते थोरो जो घटि पियूं आहिनि पर तंहिंजे बावजूदि हल्की हल्की उते सावक थियणु शुरू थी आहे ऐं सियाह जेके आहिनि उहे थरपारकर जो रुख़ कनि पिया ऐं मुंहिंजो हिकिड़ो वॾो ख़्वाबु आहे त जीअं इंडिया वारो पासो जेको आहे राजस्थान वारो उतां जी टूरिज़म केॾी स्ट्रांग आहे ऐं सॼी दुनिया जा सियाह हुते घुमणु अचनि पिया को दौरु अहिड़ो बि अचे जो सिंध में जेका टूरिज़म नो डाउट उनमें तमामु घणियूं जॻहियूं अहिड़ियूं आहिनि यस सुठो असीं नाणो उन मां बि कमाए सघूं था ऐं स्पेशली थरपारकर वारी पूरी पट्टी बारिशुनि जी सीज़न में घुमण जहिड़ी हूंदी आहे सो ही तस्वीर ॾेखारण जो मक़सदु इहो माण्हुनि खे अट्रैक्ट कजे थर वञो ज़रूरु ॾिसो त थर अॼु सॼी सिंध छा आहे जीअं उहो सर्वे सिजावली जो आहे शायदि त जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिरान जो सो बिल्कुलु जन्नत खां घटि कोन्हनि सो ही तस्वीर मूंखे पसंदि आई अव्हांखे केतिरी आई ज़रूरु ॿुधाइजो मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी बिल्कुलु मूंखे त पसंदि आई पर जेका मूं वटि पिक्चर आहे मूंखे पको आहे त तव्हां सभिनी खे पसंदि ईंदी ऐं जंहिंमें अहमद जेको आहे कैलीग्राफी कई आहे जंहिंमें बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखियो आहे केतिरो न ख़ूबसूरत लिखियो आहे ऐं इहा पिक्चर आऊं इन जे करे खणी आयसि त असां वटि यूथ खे मोटिवेट नाहे कयो वेंदो न त मूं इहो ई चाहियो त असां यूथ खे मोटिवेट करियूं ताकी हू सुठे खां सुठियूं कैलीग्राफीस असांखे ॾियनि छो जो कैलीग्राफी असां वटि इलाही घटि हूंदी आहे इहो हिकिड़ो आर्ट आहे आर्टिस्ट इहो सम्झी सघे थो ऐं ॾाढो सुठो आर्ट आहे ऐं असां वटि इहा शइ इलाही घटि हूंदी आहे जंहिंखे प्रोमोट बि इलाही घटि कयो वेंदो आहे त मूं सोचियो तव्हांखे इहा पिक्चर ॾेखारियां ऐं अहमद खे जेको आहे इहा मोटिवेशन मिले त उनखे बि ॾिसण वारा कहिड़ा आहिनि खोड़ आहिनि बिल्कुलु ऐं ईंदड़ ॾींहंनि में कोशिशि कंदासीं जीअं विच विच में असीं घुराईंदा आहियूं यंग आर्टिस्ट जेके असांजा कैलीग्राफी जे हवाले सां जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे बि ज़रूरु पाण इनवाइट कंदासीं ऐं हिते वेही करे उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं जो ही बिल्कुलु उन्हनि जी जेतिरी हौसला अफ़ज़ाई कजे उहा घटि आहे ऐं इवन अव्हां वटि अगरि का अहिड़ी पिक्चर आहे या अव्हां अहिड़ी का क्रिएटिविटी करियो पिया त असांखे ज़रूरु सेंड कजो बिल्कुलु अच्छा हाणे वरी जेकी ॿी मूं वटि तस्वीर आहे उहा ईअं सम्झो त काफ़ी सुबुह सुबुह ॾेखारणु खपे हाले न पर उनखे ॾेखारण जो हिकिड़ो मक़सदु आहे हिकिड़ो गॾु जेको आहे वीचारो उन ते तमामु घणो जॾहिं लोड विधो वञे थो त हू किरियो पियो आहे रोड ते ऐं हू मरी चुको आहे सो उनजी तस्वीर आहे ऐं हीअ ॾेखारण जो मक़सदु इहो ई आहे त जीअं चवंदा आहिनि न रोज़ महशर जंहिं ते असीं सभिनी मुस्लमाननि खे हिकिड़ो यकीन आहे त जॾहिं उहो थींदो त रुॻो जेके अव्हांखे अमाल जॾहिं पुछाणो थींदो आहे त उहो इहो कोन पुछाणो थींदो त रोज़ा निमाज़ूं उहे अव्हां केतिरा रखिया या पढ़िया या इंसाननि जा हक़ जेके आहिनि उहे अव्हां केतिरा अदा कया पर इहो बि ज़रूरु पुछो वेंदो त ॿियूं जेके मख़लूक अलाह सां तकलीफ़ कयल आहिनि उन्हनि सां मुंहिंजो बिहेवियर कीअं हो सो इहो पुछाइण में ज़रूरु थींदो सो कंहिं बि जानवर ते जेकॾहिं अवी हथु खणो था कंहिं बि पखी ते अवी हथु कंहिं बि साह वारी शइ ते अव्हां हथु खणो था ज़रूरु इहो सोचो त रोज़े महशर में उन्हनि जो बि ज़रूरु अव्हां खां पुछाणो थींदो ऐं हीअ सभु उन ख़ालिक मालिक जी पैदावार आहिनि असांजो जेतिरो थी सघे उन्हनि सां असांजो रवैयो बहितरु हुजणु खपे हीअ ॾुखाईंदड़ तस्वीर हुई ॾेखारण जो मक़सदु छो जो अक्सर मुंहिंजो बि इहो पर्सनल रहियो आहे तजुर्बो त असीं ॾिठो जानवरनि ते असां वटि तमामु घणो कुतो हिकिड़ो वीचारो वेठो आहे जेकॾहिं घिटी में न चाहींदे बि माण्हुनि खे पथर हणंदा न चाहींदे बि बाइक वारनि जे मथां चढ़ण जी कोशिशि कंदो ॿिली जे पुछ ते लथण जी कोशिशि कंदा भई छो
जाम मसलो आहे। मसलो कहिड़ो आहे तव्हां सां? मूंखे वाकई चिड़ लॻंदी आहे। मूंखे ख़ुदि खे ऐं तव्हां ॿाहिरि वञो, तव्हांखे हैरत थींदी त अमेरिका में 10-12 साल पहिरियों जॾहिं उतां जी मईशत सफ़ा डाउन थी वई त हर इंडस्ट्री उन्हनि जी वहिजी वई, पर जेके जानवर आहिनि उन्हनि जी खुराक या उन्हनि जा बेल्ट पटा जेके उहा इंडस्ट्री उन दौर में उन्हनि जी ग्रो पई करे। अॼु बि जॾहिं तव्हां उन वटि वेंदव यूरोपियन कंट्रीज़ में, कैनेडा में, अमेरिका में, हर घर में तव्हांखे कुतो ॿिली ॿिया जानवर नज़र ईंदा। ठीकु आहे, मज़हबी हिसाब सां असांजो कुझु बि हुजे, पर ही उनजी मालिक जी क्रिएशन आहे, त उनजो जेतिरो थी सघे तव्हां ख़्यालु कयो। हिन में असल में ॾिसो इहो बि ॿुधायल आहे त तव्हां एतिरो ई बोझ विझो जेतिरो हू संभाले सघे थो, हू बर्दाश्त करे सघे थो। हू किरी पियो आहे बिल्कुलु, ऐं उनजूं अखियूं बंदि आहिनि, जंहिं मां अंदाज़ो लॻे थो त तव्हां ॾिसो हू केतिरो तकलीफ़ में आहे। सो अच्छा, इन सां गॾु गॾु ॿ तस्वीरूं आहिनि। हिकिड़ी ॿी तस्वीर बि आहे, उहा बि ॾेखारिणो आहे त हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो गॾह खे गाॾे ते खणी पाण गाॾो कायूं थो वञे, जंहिंमां असीं इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त मे बि उहो जेको आहे या मंडो आहे या उनखे पेर में धकु लॻो आहे या हू बीमार आहे हुनजो गॾह। त भई सॼी ज़िंदगी ते इहो त ठीकु कोन्हे त गॾह ई असांजो ॿार खणे, कॾहिं ॿार गॾह जो असीं बि खणी सघूं था। हीअ तस्वीर वरी अव्हांखे इन करे पेश कयूं त कुझु माण्हू अहिड़ा रहमदिल बि आहिनि जेके पंहिंजे बीमार जानवर खे ईअं ई गाॾे ते खणी करे कंहिं डॉक्टर ॾांहुं उनखे वठी वञनि था, उनजो ख़्यालु बि रखनि था, उन्हनि जो ख़्यालु रखणु खपे। अच्छा, मूं वटि जेका पिक्चर आहे उहा फेरर हॉल जी पिक्चर आहे। फेरर हॉल कराची में मशहूरु फेरर हॉल आहे, जंहिंमें लाइब्रेरी बि हिकिड़ी आहे। ही CSS कॉर्नर जी पिक्चर आहे, जंहिंमें हिकिड़ी लाइब्रेरी आहे फेरर हॉल में, उनमें हिकिड़ी CSS कॉर्नर जूं क्लासिस ॾिनियूं वञनि पई, मुफ़्त में ॾिनियूं वञनि थियूं। ऐं सभिनी खे ॿुधाईंदी हलां, जेके बि कराची वारा असांखे ॾिसी रहिया आहिनि या सिंध वासी जेके बि ॾिसी रहिया आहिनि, तव्हां कराची में अचणु अफोर्ड करे सघो था त तव्हां ज़रूरु CSS कॉर्नर जो विज़िट करियो, छो जो CSS कॉर्नर में फ्री ऑफ कॉस्ट क्लासिस ॾिनियूं वञनि थियूं। ऐं उते पढ़ाइण वारा CSPs आहिनि, ऑफिसर्स आहिनि, ख़ुदि जेके इंचार्ज में आहिनि, उहे ई टीचर्स थी करे अव्हांखे पढ़ाइण अची रहिया आहिनि। त तव्हां ज़रूरु विज़िट करियो, ज़रूरु उते पढ़णु वञो, छो जो असां वटि हिते CSS जी जेका फीस आहे न उहा लखनि ते आहे। बिल्कुलु ईअं आहे। त हिते फ्री ऑफ कॉस्ट मतिलबु उहा तालीम ॾिनी वञे पई। ऐं आउं इहो बि ॿुधाईंदी हलां त इहो जेको ऑर्गेनाइज़ कयो आहे मिस्टर तहा ऐं जेके असांजा एक्स कमिश्नर हुआ लाइक अहमद, उन्हनि सां मतिलबु गॾिजी करे उन्हनि इहा कई आहे। त आउं उन्हनि खे बि एप्रिसिएट करणु चाहींदसि ऐं आउं कोशिशि कंदसि त उन्हनि खे बि आउं पंहिंजे प्रोग्राम में घुरायां ताकी उन्हनि सां बि असां गुफ़्तगू करे सघूं, उन्हनि जा जेके फीचर प्लान्स आहिनि उहे बि असांखे मालूम थी सघनि। ऐं तव्हांखे आउं ज़रूरु इहा रिक्वेस्ट कंदसि, तव्हां वञो उते विज़िट करियो ऐं ॾिसो त केतिरी सुठी फैकल्टी आहे। ऐं इवन उते बुक्स बि ॾिना वञनि पिया, उते बुक्स बि पयल आहे, लाइब्रेरी आहे, तव्हांखे जेको बि बुक खपे अव्हां उते बुक पढ़ी सघो। सिंध जी दिलि कराची में हिकिड़ो ज़बरदस्त ही अपॉर्चुनिटी आहे, मौक़ो आहे, ऐं उन मां ज़रूरु अव्हांखे फ़ाइदो वठणु खपे। सॼी सिंध जे शागिर्दनि जो हक़ आहे त उहे अचनि हिन जो फ़ाइदो हासिलु कनि, हिन शहर वासियुनि जो बि हक़ आहे। सो ज़रूरु नौजवान खे अॻिते अचणु खपे। ऐं अलहमदुलिल्लाह हाणे जेके CSS जा नतीजा अचनि पिया उहे काफ़ी मुस्बत आहिनि, ऐं अहिड़ियुनि फैमिलीज़ में जा जेके ॿार आहिनि उहे अॻिते अचनि पिया, न्याणियूं वॾे तादाद में अॻिते अचनि पियूं, ऐं इहो काफ़ी उत्साहींदड़ आहे। सो ही त हुयूं तस्वीरूं, ऐं हाणे असीं ईंदासीं वीडियोज़ जे तरफ़। सो पहिरीं वीडियो आई थिंक अव्हां वटि आहे, मूं वटि आहे। अच्छा, तव्हां जेका पिक्चर ॾेखारी हुई न उनजे बिल्कुलु इहा उबतड़ आहे। तव्हां पिक्चर जेका ॾेखारी हुई त मतिलबु हिकिड़ो गॾा वीचारो, हा उन वारो, त हिन में ॾिसो जेका बदक आहे उनजो जेको हिकिड़ो न बल्कि ॿ बेबी जेके आहिनि वीडियो में, हा उनजे जेके आहिनि उहे नंढड़ा बच्चा उहे अंदरि वियाल आहिनि गटर में। त उहो हू मतिलबु जेका अमी आहे, इन मां ई असां ॾिसूं न जेका माउ, बदक जी माउ बि उनखे बि महसूसु थिए थो उनजा बि जेके ॿार आहिनि उनखे केतिरा अज़ीज़ आहिनि। हिन वीडियो मां असांखे ॿ पहलू मिलनि था, हिकिड़ो त माउ जो प्यारु केतिरो अज़ीम आहे, ऐं ॿियो असांखे इहो त इंसानियत। मतिलबु असां वटि तक़रीबन ईअं थींदा इंसान बि किरियल हूंदा, असां पहिरीं वीडियो ठाहींदा आहियूं हुनजी, ठीकु आहे, माज़रत सां। पर हिते जेके आहिनि माण्हू, आउट ऑफ कंट्री जी इहा वीडियो आहे, उते जा माण्हू नंढड़े बदक खे, नंढड़े जेको बच्चो आहे उनखे बि गटर में हथु विझी करे खणनि पिया। इहा तमामु मतिलबु हिकिड़ो चवां थी अज़ीम मिसाल आहे इंसानियत जो। हिकिड़ो त इंसानियत जो बिल्कुलु मां सही चयो, मिसाल, अज़ीम मिसाल आहे। इंसान खे ईअं ई हुजणु खपे, उन्हनि खे सभिनी जानदार जेके बि आहिनि असीं चऊं था उन्हनि जो ईअं ई ख़्यालु रखणु खपे। त हिकिड़ो त माउ जो रिश्तो जीअं मां ॿुधायो, ॿियो इंसानियत जो जेको आला रिश्तो आहे। सो अशरफुल मखलूकात असीं तॾहिं ई थियनि था जॾहिं हाणे उहो ॾिसो त उनजी माउ आहे उहा उते बीही रही गटर जे ढकण जे मथां, तॾहिं उनखे पुलिस वारा आहिनि या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा उतां जा नुमाइंदा आहिनि, उनखे ख़बर पई त शायदि उनजा बच्चा हिते किरियल आहिनि, पोइ गटर में लही अंदरि अधु ताईं माण्हू ॼण त हेठि थो वञनि, कढी करे उनजा 2-3 जेतिरा बच्चा आहिनि ॾिए थो, ऐं पोइ उहा बदक जेका आहे अॻिते वधे थी। वरी उनखे खणी करे जेकॾहिं कंप्लीट वीडियो ॾिठी हूंदी ज़रूरु आहे त उनखे नदी जेका आहे उते को वाह आहे उन में छॾियो थो वञे। सो एतिरो ख़्यालु थिए पियो। ऐं खोड़ वीडियोज़ अहिड़ियूं बि आयूं आहिनि जॾहिं
के बि पखी इवन बदक या ॿिया या जानवर जॾहिं रोड क्रॉस कंदा आहिनि पिया त माण्हू पंहिंजूं गाॾियूं बीहारे था छॾनि त भई ही गुज़री वञनि सो इहा ई इंसानियत आहे इंसान खे ईअं ई हुजणु खपे उन में एतिरी इंसानियत हमदर्दी हुजणु खपे सो ज़बरदस्त वीडियो ऐं असां ई उन करे बि ॾेखारियूं त जीअं अव्हां सभिनी मंझि यकीननि हूंदो इहो जज़्बो पर अञा उनखे वधाइजे सो ॿी जेका मूं वटि वीडियो आहे 3 ॿार आहिनि जे पहिरियां बि असां ॾेखारे चुका आहियूं ॿारनि जो जेको टैलेंट आहे नो डाउट ॾाढो शानदार ऐं हीअ हिकिड़ी एज हूंदी आहे कुझु बि सिखण जे हवाले सां अॻिते वधण जे हवाले सां त उहो ॿार शानदार हिकिड़ो ॻाइनि पिया था उहो अव्हांखे ॿोल ॿुधायूं था त केॾा प्यारा आहिनि 3 ॿार कीअं वारे वारे सां उनखे ॻाइनि पिया सो अचो थी ॿुधूं ऐं उनखे इंजॉय आवाज कितनी खूबसूरत है मोहम्मद मेरा दिल तो सीना अली मेरे जीने का वाहिद करीना अली सो ज़बरदस्त अंदाज़ में उन्होंने ॻायो आहे ऐं इंशाल्लाह हिन एज में हुननि जो आवाज़ एॾो ज़बरदस्त आहे प्यारो आहे ऐं हारमोनियम ते जीअं हू ॻाइनि पिया टई ऐं हिननि जी जेका जोड़ी आहे जोड़ी 3 जेके आहिनि इहो ग्रुप जेके असीं चऊं त जेकॾहिं अॻिते वधंदा त इंशाल्लाह हिकिड़ो सुठो नालो कमाए सघनि था इन फील्ड में सो नाज़रीन ही हुयूं मुख़्तलिफ़ वीडियोज़ थोरे तस्वीरूं जेके असां तव्हांखे ॾेखारियूंसीं ऐं हिते वरी वक़्तु थिए पियो मुख़्तसिर ब्रेक जो ऐं ब्रेक खां जॾहिं असीं वापसि ईंदासीं त ॻाल्हि ॿोल कंदासीं नामियारा उहे शाइर बि आहिनि ऐं पाकिस्तान टेलीविज़न सां उन्हनि जो डिघो तालुक़ु रहियो आहे ॾाढा सुठा प्रोग्राम हू पेश कनि था राग जे हवाले सां उन्हनि खे तमामु ज़बरदस्त ॼाण आहे राग जा काफ़ी ॼाणूं आहिनि सो सिंध में हिन वक़्तु जेको राग ॻायो पियो वञे या हिन मुल्क में जेको राग ॻायो पियो वञे उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾो गॾु इहो जेको अलमियो आहे ऐं ज़रूरु पिरे उन्हनि खां सम्झणु चाहींदुसि त कंहिं दौर में असां वटि इंडिया जूं धुनूं कापी थींदियूं हुयूं वॾे पैमाने ते वरी हाणे हिकिड़ो ट्रेंड अहिड़ो आयो आहे जो असीं सिराइकी धुनूं जेके आहिनि उहे कॉपी पिया कयूं त छा सिंध जो राग एॾो कमज़ोर आहे या उन में एतिरी का जिदत न आहे जो असीं ॿियूं धुनूं छो था चोरी कयूं छो था कयूं जो केतिरो नुक़सानु थिए थो सिंध जी मौसीक़ीअ खे उहो उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कंदासीं महिमान शख़्सियत केरु आहिनि मे बि हिंट मां सम्झी विया हुजो जेकॾहिं न त कुझु ई घड़ियुनि खां पोइ मुंहिंजो सां मुलाक़ात करण था जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे चऊं था भलीकार हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पाण राग जा बहितरीनु ॼाणूं आहिनि उस्ताद सिंगार अली सलीम खां वठी ग़ुलाम अली संदीलो ताईं अख़्तर दरगाही खां वेंदे आतिफ़ असलम ताईं ऐं ख़ान साहब मेहदी हसन ताईं मुल्क जो शायदि ई को नामियारो रागी हुजे जन सां गॾु उन्हनि कमु न कयो हुजे या उन्हनि खे उन्हनि रिकॉर्ड न कयो हुजे पाण गुज़िरियल तक़रीबन 3 ॾहाकनि खां पाकिस्तान टेलीविज़न सां सलाहियल आहिनि ऐं उन्हनि जी निगरानी में एवार्ड तक़रीबन खां वठी रमज़ान ट्रांसमिशन ताईं खोड़ जेके अहम ट्रांसमिशन सां ॾिसो पिया था उन्हनि जी निगरानी में थियनि थियूं ऐं पाण बहितरीनु शाइर बि आहिनि सिंध जे तारीख़ी शहर सां उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं उहे केतिरा बहितरीनु शाइर आहिनि उन्हनि जो अंदाज़ो हिननि चंद सिटनि मां मूंखे थी वेंदो ऐं पाण साम्हूं वेठा आहिनि ऐं पढ़ां पियो त थोरो घबरायां बि पियो सो साईं फरमाइनि था त बेवफ़ाई जो सिलसिलो कोन्हे बेवफ़ाई जो सिलसिलो कोन्हे तोखां विछड़नि जो हौसलो कोन्हे मां अकेलो हाँ प्यार जो पांधी मां अकेलो हाँ प्यार जो पांधी साण मूंसां को काफ़िलो कोन्हे तूं जो दूरियूं थो मिटाइण चाहीं तूं जो दूरियूं थो मिटाइण चाहीं फ़ासिलो को बि फ़ासिलो कोन्हे सो इन्हनि ख़ूबसूरत सिटनि जा जेके ख़ालिक़ आहिनि ऐं राग जा जीअं तव्हांखे पहिरें चयो त बहितरीनु ॼाणूं आहिनि ऐं हिन वक़्तु पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर जा प्रोग्राम मैनेजर आहिनि साईं अमजद शाह साहब अॼु उहे असांजा महिमान आहिनि शाह साहब तमामु घणी महिरबानी तव्हांजी सर तव्हांजा कुर्ब तव्हांजा थैंक यू सो मच ऐं उथने ई जेकॾहिं आऊं अव्हांखे इहो सुवालु कयां त मुंहिंजे ख़्याल में बहितरु रहंदो चवंदा आहिनि त दुनिया जा ख़ुशि नसीब तरीन इंसान हूंदा आहिनि उहो जंहिंजो जेको हूंदो आहे न पैशन उन्हनि जो प्रोफेशन बणिजी वञे त असीं अव्हांखे दुनिया जो ख़ुशि नसीब इंसान चई सघूं था महिरबानी ईअं ई आहे सो इन रोहड़ी जेको तारीख़ी शहर सिंध जो अरोड़
उन सां तालुक़ु रखंदड़ जेको नौजवान अमजद शाह, जंहिंखे असीं चऊं था रंगनि ऐं रोशनियुनि वारी दुनिया में कीअं आयो, हिन फील्ड ॾांहुं अचण जो जीअं चवंदी आहे हिकिड़ी शुरूआति किथां खां थी, उहो सम्झणु चाहींदासीं। नसीर साईं, सभ खां पहिरियों त तव्हांजी महिरबानी ऐं धरती टीवीअ जी महिरबानी, लख लाइ तव्हां ऐं तव्हां वेठा आहियो, प्रिय वेठी आहे। मूंखे जेका ख़ुशी थी आहे उहा इहा थी आहे त इहो हिकिड़ो रिवाजु घटि थी वियो आहे सॼी शोबिज़ में, ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा चैनल्स हलनि था पिया मुख़्तलिफ़, त जंहिं महिमान खे घुराइनि था उन जे बारे में मेज़बाननि खे मतिलबु उहो कमु न आहे या उन ते वर्किंग करे नथा अचनि। तव्हांजा कुर्ब मूंखे तमामु सुठो लॻो, ऐं माशाअल्लाह तव्हांजी पंहिंजी शख़्सियत जा एतिरा रुख़ आहिनि, एतिरा पहलू आहिनि माशाअल्लाह, ऐं होस्ट जे हवाले सां, मतिलबु टेलीविज़न जे हवाले सां, मीडिया जे हवाले सां, वरी तव्हांजूं पंहिंजूं एक्टिविटीज़ जेके आहिनि सोशल, उन जे हवाले सां तमामु वॾो कमु आहे। ऐं तव्हां जहिड़े नमूने सां मुंहिंजे तारीफ़ में मुंहिंजो हिकिड़ो शेर ग़ज़ल जो पढ़ियो, मूंखे बाक़ी तमामु घणी ख़ुशी थी। हा, आहे बि पुराणो आहे। सो इन मां लॻो त तव्हांजो हिकिड़ो प्यारु, तव्हांजी मोहबत ऐं तव्हांजो पंहिंजे कम सां जेका डेडिकेशन आहे न, उहा नज़र थी अचे। त तव्हां जंहिं महिमान खे घुरायो आहे उनजे बारे में तव्हांखे ख़बर आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो उते महिमान जे साम्हूं होस्ट पुछंदा आहिनि पंहिंजे प्रोड्यूसर खां त हीउ केरु वेठो आहे मुंहिंजे भरिसां। सो इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, ऐं मां तव्हांखे तमामु जज़ थो ॾियां, एप्रिशिएट थो कयां, ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। हाणे अचां थो तव्हांजे सुवाल ॾे। साईं मुंहिंजा रोड़ी, तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो अदब जो, इल्म जो ऐं फ़न जो गहिवारो रहियो आहे। बिल्कुलु। ऐं उतां जा सूफ़ी शाइर, बेदिल, बेकस, इहे तमामु वॾा नाला, हद खां वधीक। ऐं इहा हैरत जी ॻाल्हि आहे त सखर तोड़े जो रोड़ीअ खां तमामु घणो वॾो शहरु आहे। पर असां पंहिंजी नंढपण जी ॻाल्हि बि कयूं था, जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं स्कूल जे ज़माने में, तॾहिं बि सर ईअं थींदो हो त घटि में घटि 10 खां 15 म्यूज़िक क्लब रोड़ीअ में हूंदा, सखर में सिर्फ़ु 2। या उस्ताद सिंगार अली सलीम जो कमु हूंदो, या हुते आचर घिटीअ में रसूल बख़्श वारा, बरकत अलीअ वारनि जो थोरो घणो सिलसिलो हूंदो, उस्ताद बाग़ अलीअ वारा पुराणे सखर में। भई हूअ ॻाल्हि मां नथो कयां जेका पुराणी उस्ताद मुनवर अली शाह वारी। पर रोड़ीअ में ॾिसो, दरगाही साहिबु, अख़्तर दरगाही साहिब जो वालिद साहिबु, उनजी ॾाॾी बेगम फ़क़ीरानी, हाणे इन्हनि सभिनी सां असांजी नियाज़मंदी हूंदी, ऐं उनजे घर में हूंदासीं। उतां निकितासीं रोड़ी ब्रॉडकास्टिंग म्यूनसिपैलिटीअ में, सरकारी मतिलबु सरपरस्तीअ में हिकिड़ो पूरो म्यूज़िक क्लब हो। उतां निकितासीं उस्ताद रसूल बख़्श अबड़े वटि, उतां निकितासीं माई ख़ुर्शीद बेगम वटि, उतां निकितासीं मुख़्तियार शीदीअ जो क्लब हुते हूंदो। मतिलबु उनखां अलावा वरी बेदिल साईं जी चौकी थी लॻे, त वरी ॿियूं दरगाहूं आहिनि उते चौकी थी लॻे, हाजना शाह जी चौकी। त 24 कलाक असांखे इहो ई माहौल मिलियो। पढ़ाईअ खां निकिरंदासीं स्कूल खां, उनखां पोइ बसि इहे बाजा ढोलक, वरी अदबी संगत जी मीटिंग थी पई त वरी शाइरी बि उते। त रोड़ी सर गढ़ हो। ॿियो त मुंहिंजे वालिद साहिबु सैयद नूर रिज़वी पाण हिकिड़ो क़ादिरुल कलाम शाइर, उर्दूअ जो, सिंधीअ जो, सिराइकी, पंजाबी ऐं फ़ारसी। बिल्कुलु। सो इहो वरी हिकिड़ो ख़ानदान में बि मुंहिंजो चाचो बि सभु माशाअल्लाह पढ़िया लिखिया, लिटरेचर जा माण्हू। पोइ इहा वरी तरबियत शेरो शाइरीअ जी, वरी मौसीक़ीअ जी तमामु घणी। सो नंढे हूंदे खां वठी वाक़ई इहा ब्लेसिंग आहे, ऐं मां त सम्झां थो इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। जो बसि ईअं सम्झो त 9 दर्जे में, मैट्रिक में, इहो सॼो असांजो माहौल ईंदो। साईं अदल सुमरे वारा, साईं अयाद वारा, इहे असांजा उस्ताद बि रहिया। साॻे वक़्त ते असां गॾु मुशाइरा बि कंदा हुआसीं। पोइ साईं तनवीर अब्बासी साहिब सां गॾु, साईं फताह मलिक वारनि सां गॾु मुशाइरा ॿ 3 कयासीं। अख़्तर दरगाही, सॼी संगत, दोस्त, अदबी संगत। पोइ वरी इहा कोशिशि हुई त भई हाणे नौकिरी त थोरी घणी उते बि मिली सघे पई नसीब सां, पर इहो शौक़ु जेको मीडिया ते अचण वारो तमामु घणो। ऐं उन ज़माने में उते सिर्फ़ु जेको हो सो रेडियो ख़ैरपुर। पोइ वरी रेडियो ख़ैरपुर ते आयासीं, साईं जहांगीर कुरैशी साहिबु ऑडिशन कयो, के 15-20 माण्हू हुआसीं, हुन में असां 4 सिलेक्ट थियासीं। पोइ 3-4 साल वरी मूं हुते ब्रॉडकास्टिंग अदाकारी वग़ैरह बि कई, जंहिंमें यहिया भुटे वारा, साईं अता काज़ी, मज़हर शेख, इहो असां हिकु ई लॾे माण्हू हुआसीं। पोइ वरी PTV ते अचण जो शौक़ु थियो। पोइ वरी PTV ते, पर इहा तमामु वॾी जाखोड़ आहे सर, हिकदमि जंप न हुयोसीं। स्टेज, थिएटर, कंपेयरिंग, रेडियो, ऐं उनखां पोइ डायरेक्ट न आयासीं। सर मां PTV में खोड़ सारा प्रोजेक्ट कया आहिनि, नो डाउट। सर उन्हनि मां को अहिड़ो प्रोजेक्ट ॿुधायो जेको तव्हांजे दिलि जे क़रीब हुजे, तव्हांखे अञा ताईं यादि हुजे? बाबा पहिरियों तव्हां ॾाढो ॾुखियो सुवालु कयो। 25-30 साल में एतिरा प्रोग्राम थिया हूंदा। ॾिसो न, हाणे मुसलसल 6 सालनि खां वठी PTV जी जेका मेन रमज़ान जी ट्रांसमिशन आहे, 8 कलाक लाइव, मां अलाह ताला मूंखे इज़ाज़त ॾिनो आहे, उहो मां कंदो आहियां।
उन खां अलावा राहत फ़तेह अली ख़ान जो वॾो तमामु कॉन्सर्ट जंहिंमें कोई 10-15 हज़ार माण्हू अहिड़े ई नमूने अली ज़फ़र जो ऐं आतिफ़ असलम जो उन खां अलावा 2-3 सालनि ताईं बस में मेज़ियसन प्रोग्राम मुंहिंजो मुसलसल हलियो आहे। उन खां अलावा महफ़िल शब मुसलसल मुंहिंजो प्रोग्राम हलियो आहे। 2005 खां वठी मीना बाज़ार जो मॉर्निंग शो PTV जो स्टार्ट करण वारो प्रोड्यूसर मां आहियां ऐं अलाह जो शुक्र आहे जंहिं ते ऐं इहो बि मूंखे उहो चवणु त न घुरिजे पर शायदि मां PTV जो वाहिद प्रोड्यूसर आहे जंहिंखे एतिरे वॾे तादाद में वरी PTV अवॉर्ड बि मिलिया। सो हर क़िस्म जा प्रोग्राम वरी शिकवा जवाबी शिकवा अमजद साबरी नईम बाज़रूफ़ी ऐं तमामु घणा मॉर्निंग शोज़ ड्रामा प्लेज़ एतिरा आहिनि सभु औलाद वांगुरु हूंदा आहिनि पोइ कंहिंखे घटि चए कंहिंखे वधीक चए अलाह ताला बसि कमु कराए थो पियो बंदे खां ऐं असांजी का सची ॻाल्हि आहे असांजी सलाहियतुनि जी या असांजी का बि औकात न आहे। सही अच्छा ईअं बि थियो हूंदो शाह साहिबु त ॾिसो जीअं समी बलोच साहिब खां मूं इंटरव्यू कयो त उन्हनि खां इहो ज़रूरु सम्झणु चाहींदो आहियां त हिकिड़ा त उहे नामियारा जेके सिंगर छा या एक्टर उहे त अची कमु करे वेंदा आहिनि कुझु उहे शयूं जिन खे अव्हां इंट्रोड्यूस करायो हुजे सो अहिड़ा के सिंगर जेके अॼु बि आहिनि माशाल्लाह हुन वॾो नाम पंहिंजो ठाहियो हूंदो। नसीर साईं इन में थोरो हिकिड़ो ग़ुरूर जो एलिमेंट थो अचे न पर हिकिड़ो गुज़ारिश ॿुधो न उन में वरी उहे दोस्त या उहे फ़नकार हाणे उन लेवल ते पहुतल आहिनि जो उनखे इहा शइ थोरी ख़राबु लॻे थी सच थो ॿुधायांव पर जेका रियलिटी आहे माण्हू खे मञणु त खपे त मुंहिंजा मौसम कहिड़ा कहिड़ा रहिया हिकिड़े सुठे माण्हू जी निशानी इहा त पंहिंजे मौसम खे यादि सर मां सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश कंदा हूंदा में त पाकिस्तान जो शायदि ई कोई आर्टिस्ट अहिड़ो हुजे जंहिंसां मूं गॾु कमु न कयो हुजे के अहिड़ा हा जिन जो पहिरियों नेटवर्क जो प्रोग्राम मुंहिंजो हो के वरी अहिड़ा हा जिन जी ज़िंदगीअ जो आख़िरी प्रोग्राम मुंहिंजो हाणे जीअं ॾिसो महनाज़ बेगम एॾी वॾी आर्टिस्ट उनजो आख़िरी बाक़ाइदा प्रोग्राम मुंहिंजो उन खां पोइ गुलबार बानू अलाह ताला उनखे सेहत तंदुरुस्ती ॾे पर उन खां पोइ उन को प्रोग्राम न कयो तसवुर ख़ानम उन खां पोइ को बि एॾो वॾो प्रोग्राम न कयो आहे जेके मूं कया अहिड़े नमूने सां खोड़ सारा आर्टिस्ट जेके वॾा नाला गुलशन आरा सैयद उन खां अलावा इहे ग़ुलाम अब्बास साहिब वारा इहे ॿिया टिया ऐं खोड़ सारा असांजा सिंधी जेके आर्टिस्ट हुआ जिन जा नेटवर्क ते उन लेवल जा प्रोग्राम न थिया जेको उनजो हक़ हो उन्हनि खे मां पंहिंजनि उर्दू प्रोग्रामनि में आंदो ऐं जंहिंमें ग़ुलाम अली संदीलो बरकत अली सनम मारवी ऐं उन खां अलावा खोड़ सारा ॿिया आर्टिस्ट माई दाईअ खे सभ खां पहिरियां PTV ते उन खां पोइ कोक स्टूडियो हेॾे होॾे जारी करे पर पहिरियों सुरवर खां में महफ़िल शब में ताज वस्तानी शैनीला अली जेके बि सुठियूं आहिनि दीबा सैर अंबर महक इहे सभु आर्टिस्टियूं अहिड़ियूं आहिनि तुफ़ैल सजरानी खे पहिरियों दफ़ो उर्दू प्रोग्राम में चई सिंधी गाना मां बाबा जेको वणे थो ॻाए पर ॻाए पर उहो जेको नेटवर्क जो स्लॉट हो उर्दूअ जो जेको सिर्फ़ु उर्दू फ़नकारनि लाइ मुनसिर हो मूं कोशिशि कई त उन में सभिनी खे गॾिजी उन में कजे ऐं साॻिए नमूने वरी सिंधी प्रोग्रामनि में जेके उर्दू ॻाइण वारा फ़नकार आहे उन्हनि खे जीअं सलामत अली अज़रा ख़ान साहिबु रईस ख़ान जहिड़ो माण्हू सिंधी प्रोग्रामनि में अची वेठो वेहंदो ऐं साईं बैदुल मसूद साहिब जन ॻाइनि था पिया हिकिड़े प्रोग्राम में शमशेर अली हैदरी साहिब जे प्रोग्राम में समीना कंवल ॻाए थी पई रईस ख़ान साहिबु वेठो आहे सिर्फ़ु ऐं उन में इमदाद हुसैनी साहिबु वेठो आहे सैर इमदाद वेठी आहे ताजो साहिबु वेठा आहिनि ऐं उनजी सिर्फ़ु प्यार ऐं मोहबत मूंसां अहिड़ी जो प्रोग्राम हुजे या न हुजे पर उहे मूं वटि ईंदा ऐं उनजो वॾा माण्हू आहे तमामु घणा रईस ख़ान उहो माण्हू जंहिंजे लाइ लता मंगेशकर चयो अथई सितार जो जादूगर आहे। ऐं लिटरेचर जे हवाले सां ॾिसो त हाणे बि PTV ते हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम हले थो अमर इक़बाल साहिबु कनि पिया उन में हिकिड़ी तस्वीर फेसबुक ते ॾिसी मां चयो त हीअ पूरी हिकिड़ी गैलेक्सी आहे त इमदाद हुसैनी मैडम सहर साईं अदल सुमरो अयाज़ गुल अवां बीठो त पूरी तस्वीर ॾाढी हिकिड़ी यादगार तस्वीर ऐं इहो प्रोग्राम जेको आहे त इहो कॉन्सेप्ट कीअं ऐं कीअं पियो वञे कीअं मोट पई मिले। साईं मुंहिंजा गुज़ारिश इहा आहे त काफ़ी अर्से वटि इहो सोचूं पिया त PTV ते जा उहे माण्हू जिन जे करे PTV आहे या जिन जे करे इदारा आहिनि सिर्फ़ु PTV जी ॻाल्हि बि न कजे माना उन्हनि जे करे आहे उहे दरो दीवार त कुझु बि न आहिनि न उन्हनि शख़्सियतनि जे करे इदारा आहिनि न पोइ मूं कोशिशि कई त न्याज़बंदीअ सां पंहिंजे निवड़ हथ जोड़ी करे उनखे ॿीहर वठी अचे त असांजे PTV जा कॉरिडोर्स आबाद हुजनि असांजा स्टूडियो आबाद हुजनि ऐं इहा हिकिड़ी तख़लीक़ जी फैक्ट्री इन जी चिलमननि मां धुओं निकिरे इन करे असां कोशिशि कईसीं पर दोस्त असांजा साईं सोलंगी साहिबु आहे ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहिबु मिली करे पोइ अदी महताब अकबर राशिदीअ खे सुठनि माण्हुनि खे शाइरनि खे अदीबनि खे
सभिनी खे गुज़ारिश कईसीं ऐं तव्हां अचो, हे तव्हांजो इदारो आहे, कंहिंजो त कोन्हे मतिलबु। ऐं सभु मान ॾियनि था सुठी। अच्छा सर, अव्हां खां शाइरी न ॿुधी हूंदी या ज़्यादती नहीं, पोइ अञा अॻिते पाण हलंदासीं। कुझु शयूं वरी पहिरें बि अव्हांजी शाइरी सिलेक्ट करे रखी आहे। माशाल्लाह। सो पहिरें साईं खां ॿुधूं पहिरें या अव्हां खां? आहे इम्तिहान तव्हांजे लाइ। न पहिरें खां था ॿुधूं, हुननि उर्दू कुझु सिलेक्ट कयो, पोइ साईं खां ॿुधूं था, पोइ अव्हां वरी ॾिसजो त हुन कीअं हुनखे उन सां इंसाफ़ कयो पढ़ंदे। मूंखे डप पियो लॻे इम्तिहान आहे। माज़रत अगरि कुझु बि ग़लती थी वञे अली मूंखां। अहिड़ी ॻाल्हि कान्हे। उदासी बेयकीनी, उदासी बेयकीनी, खौफ क्या क्या, वो मुझसे हो रहा है अब जुदा क्या। वाह वाह। तशफी हो बराए बदगुमानी, रहूं हर वक्त महू इल्तिजा क्या। क्या कहानी जो कभी लिखी न जाए, तो इसकी इब्तिदा क्या इंतहा क्या। वाह वाह। तुम ही ने साथ चलने को कहा था, तुम ही ने साथ चलने को कहा था, इरादा मुल्तवी होने लगा क्या। वाह। अभी भी पूछते रहते हो अमजद, अभी भी पूछते रहते हो अमजद, अभी तक इश्क में मुब्तला हो क्या। अच्छा ख़बर तो हिननि जॾहिं इहो मूंखे ॿुधायो, मूं अव्हां जो ॿुधायो त हिननि मूंखे ॿुधायो जॾहिं अमजद हिननि लाइ, त मूं चयो तव्हां इहो फेसबुक ते तस्दीक आहे त अमजद इस्लाम अमजद जो त कोन्हे। ऐं सची ॻाल्हि आहे, हिकिड़े सिंधी स्पीकिंग खां शायदि कोई एक्सपेक्ट बि नथो करे उर्दू में, पर तमामु सुठा असांजे सिंधी जेके दोस्त आहिनि तमामु उर्दू में सुठो था लिखनि। मां त फिल्म न न न मूं रियली मूंखे एॾो सुठो लॻो त मां चयो भई तस्दीक कजो, टीवी ते पियो वञे त किथे अमजद इस्लाम अमजद जो साईं अमजद शाह नाले सां तमामु सुठो पढ़ियो सर, ऐं हद खां वधीक सुठो पढ़ियो ऐं माशाल्लाह। पर हिकु ॿिनि चाहे त थोरी जेके तव्हां इजाज़त हुजे त थोरी इहो तशफ़ी न आहे लफ़्ज़ तशफ़ी। तशफ़ी हो बराए बदगुमानी, रहूं हर वक्त महवे इल्तिजा क्या। महवे इल्तिजा, महव ऐं तशफ़ी, तशदीद ईंदी, शद ईंदी त पोइ ईंदो। अच्छा अव्हां खां कुझु ॿुधंदासीं, यस, ऐं पोइ असां ब्रेक ॾांहुं बि वेंदासीं। सो असां चाहींदासीं साउंड बि जेकॾहिं मज़े सां अचे त शाइरी जो मज़ो अञा वधीक ज़बरदस्त ईंदो। असांजा दोस्त ज़रूरु ॿुधनि पिया PCR में। सो साईं असांखे हाणे छा पियो ॿुधाए? सर इजाज़त आहे, कागज़ कढणो पवंदो, मूंखे यादि न ईंदो। ईअं ई आहे, अॻे डायरी हूंदी आहे, अॼुकल्ह मोबाइल ते काफ़ी। सर मोबाइल ते त न आहे। अच्छा पेपर आहे। पेपर ते कुझु शयूं हूंदियूं। जंहिंजे नेणनि में ख़्वाब कोन्हे को, वाह वाह, शख़्स सो कामयाब कोन्हे को। वाह 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 वाह। ईअं ई जंहिंजे नेणनि में ख़्वाब कोन्हे को, शख़्स सो कामयाब कोन्हे को। ऐं हुन सिवा उमिरि मुंहिंजी कीअं गुज़री, हुन सिवा उमिरि मुंहिंजी सच पुछो था जवाब कोन्हे को। वाह वाह, सच पुछो त जवाब कोन्हे को। वाह वाह। हुन सिवा वाह उमिरि मुंहिंजी कीअं गुज़री, सच पुछो था जवाब कोन्हे को। ॿार सो पाण हिकु कहाणी आहे। सही, ॿार सो पाण हिकु कहाणी आहे, जंहिंजे हथ में किताब कोन्हे। वाह 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 वाह। ॿार सो पाण हिकु कहाणी आहे, जंहिंजे हथ में किताब कोन्हे को। हुनखे परचण जी जे जल्दी न आहे, मूंखे बि इस्तराब कोन्हे को। वाह वाह ज़बरदस्त। हुनखे परचण जी जे जल्दी न आहे, मूंखे बि इस्तराब कोन्हे को। दोस्तनि ॾुख ॾिना त छा थी पियो, दोस्तनि सां हिसाब कोन्हे को। वाह वाह वाह, दोस्तनि सां हिसाब कोन्हे को। जंहिंजे नेणनि में ख़्वाब कोन्हे को, शख़्स सो कामयाब कोन्हे। वाह, चवंदा आहिनि ख़्वाब जेकॾहिं न हुजनि त माण्हू अॻिते कीअं थो वधी सघे। सही, तव्हांजी ज़िंदगी हिकिड़ी ख़तमु आहे। इंस्पिरेशन मिली हिकिड़ो डॉक्टर पीरज़ादा कासिम साहब जो शेर है, वाइस चांसलर। तब मैं ऐसे शख्स को जिंदों में क्या शुमार करूं जो सोचता भी नहीं, ख्वाब देखता भी नहीं। वाह वाह, बिल्कुलु ईअं ई आहे। सो ब्रेक असां वठी वठूं ऐं शाह साहब खे जेके बि दोस्त सुञाणनि था उनखे ख़बर केतिरा शफ़ीक़ आहिनि, केतिरा उन्हनि जी हिकिड़ी शख़्सियत जा जेसिताईं चयोसीं त खोड़ हवाला आहिनि। सो केतिरा ज़बरदस्त शाइर आहिनि, यकीनन हमें ख़बर हूंदी, पर असां पंहिंजी इन प्रोग्राम जे लाइ ऐं पाण लुत्फ़ अंदोज़ थियण लाइ उन्हनि खां शाइरी ॿुधूं पिया। इंशाअल्लाह अॻिते बि ॿुधंदासीं, पर वठूं था मुख़्तसर ब्रेक। ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था ऐं साईं अमजद शाह साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। शाइरी ॿुधीसीं पे ब्रेक खां पहिरियों ऐं वरी असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो उतां खां ई जोड़ियूं था ऐं वरी कुझु शाइरी बि ॿुधंदासीं, कचहरी बि थींदी। सवाल आऊं पुछां? यस, इजाज़त ॾियो। समीर खां जॾहिं वेठी आहियां सवाल। ओह माय गॉड।
अच्छा मूंखे इहो ॿुधाइजो सर जी तव्हां प्रोग्राम जो पुछो हो मूं पुछो तव्हां खां त को अहिड़ो प्रोग्राम जेको तव्हांखे यादि हुजे जी जी भला तव्हां प्रोग्राम चयो तव्हांखे सभु प्यारा आहिनि पर सर का अहिड़ी यादगिरी जेका तव्हांखे सेट ते थी हुजे उहा तव्हांखे यादि हुजे तव्हां असांजे नाज़रीन सां शेयर करणु चाहींदा हुजो त बाबा खोड़ सारियूं यादगिरियूं आहिनि ऐं सच थो ॿुधायो मुइन अख़्तर साहिब सां गॾु मूं प्रोग्राम कयो मुइन अख़्तर शो उनजो हिकु हिकु लम्हो मुंहिंजे लाइ तमामु घणो यादगारु आहे हिकिड़ो वाक़ियो यादि अचियो तव्हां पुछो आहे त जी जी हाणे हिकिड़ी पूरी सीरीज़ मुइन साहिब सां कयूं पिया ऐं असांजो हुन सां हिकिड़ो तालुक़ु अहिड़ो थी वियो जीअं घर जे भातीअ वारो हूंदो शूटिंग कईसीं ऐं राति जी मां मुइन अख़्तर साहिब जे घर में सर ऐं हू ईअं पियो असांखे सम्झे जीअं नंढो भाउ न हूंदो आहे ईअं सफ़ा फैमिली टर्म्स सर उन्हनि ॾींहंनि में थियो ईअं ऐं रोज़ु उथणु वेहणु सुबुह मंझंदि शाम प्रोग्राम हिकिड़ी पार्टीअ मूंखे अप्रोच कयो त सर असांजे प्रोग्राम आहे कराची में ऐं मुइन अख़्तर साहिब जी तव्हां ॾाढी दोस्ती आहे ॾाढो प्यारु आहे तव्हांखे मन न कंदो महिरबानी करे असांखे हिकिड़ो फंक्शन करिणो आहे उन में मुइन साहिबु असां वटि थो मिसाल तौरु 50,000 रुपयो चयोसि त 5,000 घटि करे अच्छा मां चयो का ॻाल्हि ई कान्हे का मां मुइन साहिब खे चयो मुंहिंजो मुइन भाई 5,000 कम कर दें कह रहे नहीं करूँगा सर मूंखे ॾाढो ॾुख थियो हद खां वधीक त यार रोज़ उथण वेहण इतनी खिदमत भी करे पियो भाइरनि मां चयो आपसे राब्ता भी किया इन लोगों ने इनका प्रोग्राम है यार 5,000 कम करे मां वरी ख़ुशी में मुंहिंजो 5 चाहे 10 घटि कंदो चए यार मैं नहीं करूँगा सर वक़्तु गुज़रियो ख़ैर मूंखे ॾाढो तकलीफ़ थी मां चयो यार इहो छो थियो बहरहाल जॾहिं प्रोग्राम जी रिकॉर्ड जी डेट गुज़री वई त उहे माण्हू मूं ॾे आया त मूंखे वरी शर्मिंदगी थी यार मां हिन जो कमु न कयो चई सर बड़ी मेहरबानी आपकी काम हो गया हमारा अच्छा कैसे काम हो गया कह रहे मुइन साहब आए प्रोग्राम करके चले गए अच्छा भाई पैसे कह रहे 1 रुपया नहीं लिया वाह वाह असांखे ॿुधाइण खां सवाइ सर ॿुधो पोइ वरी मां मुइन भाई रहियो मुंहिंजे अखियुनि में सच थो ॿुधायो लुड़क लड़ी आया मां चयो चए भाई बात ये है कि आपका प्रोग्राम था आपके दोस्तों का प्रोग्राम था ना बस प्रोग्राम करना था ना 5,000 कम करना ये क्या बात है ये तो कोई इशू ही नहीं है ठीक है मैंने पूरी पेमेंट जो है वो कर दी कह रहे अमजद 5 रुपए कम करने से पूरी मार्केट में बात फैल जाती है कि यार मोइन भाई पे अब इतने लेते थे अब इतने ले रहे हैं वो फैल जाती है बात तो उसमें हमारी मार्केट खराब हो जाती है बाकी ये प्रोग्राम तो तुमने कहा था उसी दिन मैंने डन कर लिया था कि करना ही करना है तो मेरे लिए बेहतर था कि मैं बगैर पैसों के करूँ उनजी ॾाढी सुहिणी लॻी ॾाढी सुठी लॻी ऐं अहिड़े नमूने सां बुशरा साहिबा या ॿिया जेके सीनियर फ़नकार सां गॾु कमु कयोसीं अलाह सच थो ॿुधायांव ॾाढो सिखण को मिलंदो हर लम्हे ऐं ज़रूरी न आहे त को तव्हांखे वॾो फ़नकारी को सेखारे नसीर साईं मतिलबु नंढो फ़नकार त सभु वॾा ई आहिनि पर हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको लो प्रोफाइल जो माण्हू आहे उहो बि तव्हांखे सेखारे सघे थो मूंखे यादि आहे सुरवर खां प्रोग्राम में सर इहे ढोल ऐं शरनाई वॼाइण वारा मंगण हाराईंदा आहिनि उन्हनि खे मां घुरायो हिकिड़ो प्रोग्राम सुठी त उन्हनि सां गॾु हिकिड़ो हूंदो अथव बीन वॼाइण वारो जेको सिर्फ़ु सुर जी आस ॾींदो आहे उनखे वॼाईंदो आहे ॿुधो आहे सर मेन वॼाइण वारो ॿियो हो ऐं दुहल ते वरी ॿियो हो त मां जेको मां चयो जेके मेन वॼाइण वारो आहे उनखे मां विच में रखियो ऐं हुनखे वरी कुंडाए थो हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहिराए उन ते बीहारियो त मां चयो बाबा हिन जो कमु एतिरो न आहे त मूंखे कन में चई सर इहो तव्हांजो त हुकुम आहे त प्रोड्यूसर जेको वणेव सो कयो पर इहो ईअं थींदो न अथव साईं हा सही यार मूंखे एॾी सिखण जी ॻाल्हि लॻी हुन में नसीर साईं चई साईं मुंहिंजे हिन सुर जी आस जे हिन शरनाई वारे जे कन में न वई न त सुर में वॼाईंदा ई कोन मां चयो बाबा माफ़ु कर विच में अचो बाबा साईं हमेशह अॼु ॾींहं ताईं साईं नसीर साईं पहिरियां बाबा रोज़ु कुझु न कुझु असां सिखूं था ऐं इहो ई आलिम तालिब इल्म ऐं शागिर्द में फ़र्क़ु अथव इहो मतिलबु चवंदा आहिनि त जाहिल में हिकिड़ो फ़र्क़ु आहे त हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि मुख़्तसिर ॻाल्हि कंदुमि सर ॾाढी सुठी के उस्ताद चयो चई बाबा जेको माण्हू सिखे थो उहो शागिर्द आहे जेको सिखे थो ऐं सेखारे थो उहो आलिम आहे ऐं जेको चए त मां सिखी चुको आहियां उहो जाहिल आहे अच्छा ही तो ज़बरदस्त क़िस्म जा हिकिड़ा न उसूल परस्त कुझु दिलचस्प ऐं यादगार किसा बि अव्हां जे लाइ असांखे ॿुधण में आया आहिनि त किथे को अलण फ़क़ीर जी महफ़िल हुई ऐं सर बिल्कुलु उहो पाण ॿुधायो वाकई तव्हां त वॾो करे वेठा साईं प्राइड शो पियो थिए ऐं उहो अलण फ़क़ीर जे एहसास में हो ऐं उबैदुल्ला बेग साहिबु हिकिड़ो वॾो माण्हू ने कंपेयरिंग ऐं उन में जेके महिमान हुया उन में फातिमा सुरैया भजिया उन में अब्दुल करीम बलोच साहिबु उन वक़्तु जनरल मैनेजर हाणे ऑडियंस वेठी आहे उते उनखे फरमाइश थी त बाबा इहो अलाह अलाह कर भैया ॿुधाए जेके मेहार कनड़ीअ थियूं
असांजे म्यूज़िशियन जे बेच में जेको ढोलक वारो हो उहो उनखे सिंधी बाज वॼाइण में ॾुखियो पियो थिए सही मूंखे मज़ो न पियो अचे उन ज़माने में मां असिस्टेंट प्रोड्यूसर हुउमि प्रोड्यूसर इन जी अफ़ीफ़ा साहिबा हुई अफ़ीफ़ा सूफ़िया अल हुसैनी मां फ्लोर ते मौजूदु हुउमि न्याज़ अहमद उन म्यूज़िक डायरेक्टर हो एॾो वॾो म्यूज़िक डायरेक्टर प्राइड ऑफ परफॉर्मेंस त जीअं हुन ॻाइणु शुरू कयो त उहो मज़ो अलन फ़क़ीर खे पियो न अचे न असांखे पियो अचे ढोलक वारे जे करे ढोलक वारे जे करे उहो रिदम उहो न पियो वॼाए जेको टिपिकल सिंधी कलवाड़ो हिकिड़ो हूंदो आहे न झमट सां गॾु ऐं हुन सां गॾु बहरहाल पोइ सर मूंखे बसि अलाए छा थियो थोरी देरि त मां ॿुधो पोइ हुनखे उथारे पाण ढोलक रखी वॼाइणु शुरू कयो मां हुन ते एॾियूं ताड़ियूं वॻियूं जंहिंजी का हद ई कान्हे एॾो सभिनी एप्रिशिएट कयो जो जंहिंजी का हद ई कान्हे म्यूज़िशियन में सुठा आहिनि पर इहा तव्हांखे ॻाल्हि खे ॿुधायो वक़्तु अचे त ढोलक वॼाइण में वञा साईं शुरू करे छॾींदा तव्हांखे इहो वाक़ियो खे ॿुधायो बसि चवंदा आहिनि नंढड़ा साहफ़ी आहिनि त साहफ़ी सोर्स न ॿुधाईंदा आहिनि वॾी ॻाल्हि आहे सो बाक़ी इहे त काफ़ी शयूं त सर मूंखे पाण विसरी वियूं आहिनि सची ॻाल्हि ॿुधायो जी पुलिस खे हर ख़बर हूंदी आहे न नसीर खे हर ॻाल्हि ख़बर शख़्सियत जा ई मुख़्तलिफ़ रंग आहिनि न पहलुनि माण्हुनि खे ख़बर पवंदी त वाक़ई में जॾहिं महल पहुची वञे त मां साईं ढोलक बि खणी वेही रहंदो हा सर ढोलक बाजो जेको बि हुजे ज़बरदस्त अहिड़ो हिकिड़ो वाक़ियो सर थियो बर्मिंघम में बिल्कुलु ईअं ई तारक अज़ीज़ साहिब सां गॾु शो पिया कयूं ऐं मूंखे बि गॾु वठी विया तारदार साहिब इहो वेठो पूरे हुन उते बि असां नीलाम घर कयासीं पर PTV जे तरफ़ां न प्राइम TV लंडन असांखे इनवाइट कयो उते हिकिड़ो सेगमेंट आहे जंहिंमें तारिक साहिबु सिर्फ़ु हीअं कंदो आहे त उहो देसां दा राजा धुन शुरू थींदी आहे जंहिंमें शादीशुदा जोड़ा ईंदा आहिनि हाणे साईं तारिक साहिब जो हीअं कयो जो उतां जे म्यूज़िशियन खे त का ख़बर ई कान्हे छा वॼायूं त उहो मज़ो ई न पर ख़ामोशी त मां वरी कीबोर्ड ते अची टा 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 वीचारे ख़बर ई कान्हे छा आहे हमेशा हो खुशी मुमकिन नहीं है ये ख्वाहिश आपकी मुमकिन नहीं है वाह हमेशा हो खुशी मुमकिन नहीं है ये ख्वाहिश आपकी मुमकिन नहीं है वो कहता है कि वो बेहतर है सबसे लिहाजा बेहतरी मुमकिन नहीं है वाह वाह ख़त्म थी वियो न तेरे चई छॾियईं ही शेर ॿुधो जो सभिनी जे हस्ब हाल हूंदो त हमारे दरमियाँ लोग आ गए हैं हमारे दरमियाँ लोग आ गए हैं हमारी दोस्ती मुमकिन नहीं है ओहो वाह सर इहो अहिड़ो तजुर्बो ॾिसो हा जॾहिं बि को टियों माण्हू आयो न रिश्ता ख़त्म थी वेंदा ॿिन्हिनि जे विच में टियों चवंदा आहिनि भीड़ हूंदी आहे भले भले तव्हां हुनखे सुलह कराइण लाइ घुरायो पर कमु ख़राबु करे वेंदो वाह वाह कि हमारे दरमियाँ लोग आ गए हैं हमारी दोस्ती मुमकिन नहीं है और बिताना जिंदगी आसान थी कब कि अब तो और भी मुमकिन नहीं है ओहो वाह तुम्हारा साथ ही तो चाहिए था तुम्हारा साथ ही मुमकिन नहीं है ओहो ऐं भुलाना कल तलक मुमकिन नहीं था भुलाना आज भी मुमकिन नहीं वाह वाह सही वाह ॿियो हिकिड़ो शेर आहे आयत ॾुख वारो कि मैं अब के उस सफ़र पे जा रहा हूँ जहाँ से वापसी मुमकिन नहीं वाह बिल्कुल वफा की राह में अमजद का मिलना कभी मुमकिन नहीं वाह वाह शानदार ऐं वाक़ई चवंदा आहिनि न लव्स किथे किथे तव्हांजो साथ ॾींदा आहिनि त माण्हू दाद में छा चए रियली माण्हू खुटी थो पए कॾहिं कॾहिं लख लाइक मौला मूंखे शेरो शाइरी ते ॻाल्हि हले पई त तव्हांखां हिकिड़ो सुवालु पुछणु चाहींदसि सर असां वटि जेका संजीदा पोइट्री आहे सर उनखे एतिरी वैल्यू नथी ॾिनी वञे जेका बाज़ारी पोइट्री अचे थी उनखे ज़्यादा एप्रिशिएट कयो वञे थो उनखे ज़्यादा ॿुधो वञे थो ॾिठो वञे थो उनजो छा रीज़न आहे बाबा सभ खां पहिरियों त कोशिशि इहा कजे असांजा जेके इदारा आहिनि उहे असांजा तालीमी दर्सगाहूं जेके आहिनि उहे ऐं जेके इल्मु अदब सां वाॻियल जेके इदारा आहिनि ऐं चैनल्स में उहे भले सोशल मीडिया जा हुजनि भले इलेक्ट्रॉनिक हुजनि असांखे एजुकेट करिणो आहे अॼुकल्ह जी नौजवान नस्ल त उहे पंहिंजे विरसे खां जे गाफ़िल न रहनि सही ॾिसो शाइरी लिटरेचर आहे न त उहो शाइर जंहिंखे शाइरीअ जे अरकाननि जी ख़बर न हूंदी उहो सुठी शइ पढ़ी न सघंदो सची ॻाल्हि उनखे ख़बर हुजे बहर छा खे चइबो आहे रदीफ़ छा खे चइबो आहे काफ़ियो छा खे चइबो आहे मुख़्तलिफ़ उन जूं शयूं कहिड़ियूं आहिनि ऐं छंद विद्या छा आहे उरूज़ छा आहे वरी असनाफ़ जी ख़बर हुजे ग़ज़ल में नज़्म में गीत में वाईअ में काफ़ीअ में फ़र्क़ु कहिड़ो आहे चौसिठो छा खे चइबो आहे कतो छा खे चइबो आहे कते ऐं रुबाईअ में फ़र्क़ु छा आहे इहा त हिकिड़ो वरी तालीम आहे न बिल्कुलु बाक़ी सोच जेका आहे उहा त इंसान जी पंहिंजी आहे उहा त ॾात आहे त सुठो ख़्यालु कंहिंजे बि ज़हन में अची वञे थो त अॼुकल्ह वाक़ई माण्हू शॉर्टकट करे उहे लफ़्ज़ कनि था जेके अदब खे अदब में हुजणु ज़रूरी आहे तव्हां लफ़्ज़नि खे हिकिड़ो तहज़ीब जो जेसिताईं लिबास न पहिराईंदव न तेसिताईं सुठी ॻाल्हि आहे तव्हां
बेशक शौक़ी हुजे शरारत हुजे पर सुठनि लफ़्ज़नि में बि करे सघिजे बिल्कुलु जॉन एलिया जा केतिरा अहिड़ा शो आहिनि कमाल जा माण्हू हुन त स्टाइल ई हिकिड़ो पंहिंजो अच्छा मूं जेतिरे सम्झी सघियो त पहिरें शायदि ई जेको अॼुकल्ह जी सिंध में म्यूज़िक पियो हले उन ॾांहुं इशारो हो त जेके बाज़ारी क़िस्म जा या अॻे चयो हूंदो त उहा एॾो पॉपुलर जल्दी थी थी वञे उनजी निस्बत संजीदा बिल्कुलु जेका असां वटि ऐं वरी संजीदा जेका असां इंट्रो में बि चयोसीं त असां लाइ काफ़ी तकलीफ़ तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि इहा आहे त असीं ॾिसूं था पहिरें इंडिया जी धुनूं असां कॉपी कंदा हुआसीं टिघे अरसे ताईं ॾहाकनि ताईं हाणे वरी असीं लॻायूं त सिराइकी जूं धुनूं छा सिंध जी जेका मौसीक़ी आहे छा उहा एतिरी रिच कोन्हे जो असांखे ॿियुनि जूं धुनूं कॉपी करणियूं थी पवनि ॾुखदड़ रग ते हथु रखियो थी इहो सवाल करे सभ खां पहिरियों त मुंहिंजी तरफ़ां इहो दाद तव्हां लाइ सिंध जी मौसीक़ी तमामु आला ऐं तमामु शानदार आहे ऐं सिंधी जेकी असांजा वॾा वॾा घराना जिन मौसीक़ीअ खे तरवीज ॾिनी आहे उन्हनि एॾो वॾो कमु कयो आहे जंहिंजी का हद ई कान्हे का ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान जो घरानो हुजे जंहिंखे गवालियार घरानो चवंदो आहे उस्ताद मोहम्मद जुमन हुजे सिंगार अली सलीम हुजे हे पंहिंजो कच्छी ख़ानदान जेको पूरो रहियो आसमान कच्छी मिठू कच्छी वारा इहे हुजनि थर जा फ़नकार वरी जेके लोक ॻाइण वारा उहे फ़नकार ऐं तमामु सुरीला फ़नकार उन में क्लासिकल हुजे नीम क्लासिकल हुजे फोक हुजे जेके बि फ़नकार आहिनि उहे वरी उनजे घराणे वारा उनजे शागिर्दनि तमामु वॾो कमु कयो आहे ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायांव त असांजी सिंधीअ में जेका वॼत आहे जेको कलवाड़ो आहे अहिड़ो पूरे दुनिया में किथे बि न आहे ॾिसो कॾहिं बि फोक कंहिं बि वॼत में असां ठाधुन न ॿुधी आहे हीउ वाहिद कलवाड़ो आहे जंहिंमें एॾा वॾा तिया एॾा वॾा ट्रिका एॾो वॾी आमदियूं ऐं एॾी वॾी तयारी हूंदी आहे चङो भलो क्लासिकल गवैयो नथो करे सघे ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायांव त उहे वॾा वॾा गवैया जेके इकताले में जेके तीन ताल में जेके मुगलाईअ में जेके चोॾहं मात्रनि में जेके ॾुखिया सूल फाख्ता झपताल उन में बेतारा न थींदा आहिनि उहे कलवाड़ में थींदा आहिनि इहो एॾो ॾुखियो तार आहे पर इन्हनि घराणनि एॾो वॾो कमु कयो आहे जंहिंजी का हद ई न आहे पर उहे सिखियल आहे उन्हनि को बि शॉर्टकट न वरितो उन्हनि जूं रियाज़तूं इन करे उहे बि अॻिते आया उन जा शागिर्द बि अॻिते आया बाक़ी हाणे जेके सोशल मीडिया ते फेसबुक ते को गानो ॻाए सुरीलो ऐं सिर्फ़ु लाइक्स ते ऐं कमेंट्स जो क्राइटेरिया ठाहे पंहिंजे पाण खे केरु सुपरस्टार सम्झे त सर इहो पाणी जो बुलबुलो आहे थोरी देरि हलंदो थोरी देरि न हलंदो सुर खे सम्झणु ऐं लय खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे ऐं असांखे को कॉम्प्लेक्स न हुजणु घुरिजे एतिरी सिंधी मौसीक़ी रिच आहे जंहिंजी का हद ई न आहे सही पोइ असां इन छा इहो सम्झी सघूं त असां शॉर्टकट जे पुठियां पइजी विया आहिनि महिनत केरु करे टाइम केरु ॾिए धुन प्रॉपर ठाराए केरु हुन ते कमु केरु करे इहो ई आहे त तकिड़ो नतीजो खपे ऐं उन में भले पोइ मौसीक़ी सां कुझु बि असीं कयूं सर हा इहो आहे बराबरि ऐं ॿी ॻाल्हि इहा मूंखे सम्झ में नथी अचे त काफ़ी असांजा दोस्त 30-40 साल जी उमिरि गुज़रण खां पोइ चवंदा त हाणे असां मौसीक़ी सिखूं था सर मुंहिंजो ख़्यालु आहे त मौसीक़ी सिखणु बिल्कुलु तालीम वांगुरु हूंदो आहे नंढपण खां वठी तव्हां सिखंदव त तव्हांजे ज़हन में ईंदी न त तव्हां शौक़िया फ़नकार त थी सघो था पर बाक़ाइदा फ़नकार जंहिंखे फ़नकार चइजे उहो थियणु मुश्किल आहे इहो कमु नंढे हूंदे खां जेसिताईं शुरू न थींदो दुनिया जा सभ खां वॾा वॾा गवैयनि जो कमु ॾिसो 6 सालनि खां पहिरीं परफॉर्मेंस केरु 8 सालनि खां ॾिनी आहे केरु 10 सालनि खां ॾिनी आहे केरु 12 सालनि खां इहो कमु सही शुरू आहे वठे अच्छा मूं इन सां ई रिलेटेड वरी मुंहिंजे ज़हन में पियो जावेद अख़्तर साहिब जो मूं हिकिड़ो कंहिं वेठा कंहिं फेस्टिवल में कंहिं ईअं सवाल कयो इंडिया में जेको अॼुकल्ह चर्चो आहे त आइटम सॉन्ग जंहिंखे चवंदो उन्हनि खां ईअं सवाल कयो त उहे एॾा पॉपुलर जल्दी छो था थी वञनि त उन में उनजो चवणो ॾिसो न उन सॉन्ग खे ठाहिण में घणनि माण्हुनि जो कमु हूंदो हिकिड़े लिखियो हूंदो हिकिड़े ॻातो हूंदो ऐं हिकिड़ी का एक्ट्रेस हूंदी आहे उन माना उन ते रक़्स कयो हूंदो 8-10 माण्हुनि जी कोशिशि हूंदी आहे पर करोड़े माण्हू उहे उनखे जॾहिं पसंदि था कनि त उहो हिकिड़ो मशहूरु थो थी वञे त इन में पब्लिक जो बि को रोल रहे थो जीअं असां वटि जेके ही हाणे कंहिंजो मां नालो खणा आशिक़ मजबूर आहे ॾिसो कीअं उन्हनि खे शोहरत थी मिली त इन में माण्हुनि जो बि रोल आहे उन टेस्ट चेंज थियो आहे किथे जी मुंहिंजा साईं बिल्कुलु माण्हुनि जो ई रोल आहे चैनल्स जो ई रोल आहे उनखे प्लेटफॉर्म मुहैया करण वारनि जो ई रोल आहे पब्लिक जी टेस्ट केरु थो डेवलप करे तव्हां असां ॿियो कोई न आहे तव्हां सुठी मौसीक़ी ॿुधायो सुठो अदब माण्हू खे तव्हां ॿुधायो माण्हू ज़रूरु उहो ॿुधंदा उहो ज़रूरु ॾिसंदा त इहो असांखे करिणो आहे भला तव्हां ॾिसो इंडिया जो बार मेहदी साहिब खे थो ॻाए ग़ुलाम अली साहिब खे थो ॻाए हुसैन बख्श गुलूअ खे थो ॻाल्हाए उस्ताद सलामत अली ख़ान खे थो ॻाए नज़र साहिब जी ॾुखियूं धुनियूं थो ॻाए भला उते इहो ट्रेंड कोन्हे को हितां जेके छोकिरे खां तव्हां पुछो त फरीदा ख़ानम कराची ते ख़बर ई कान्हे की तव्हां पोड़नि जो कमु आयो ॿुधाइणु भई हुते त ॿारनि खे ॿार खे ख़बर आहे त सुठी मौसीक़ी छा आहे ऐं किथां जी बि आहे उनखे करनि था पिया छा उते यंग न आहिनि उते यूथ न आहे सर उन्हनि जे माण्हुनि तरबियत कई आहे सुठी मौसीक़ीअ जी केतिरियूं ॿार ॾींहं जेके क्लासिकल ॻाइनि थियूं पियूं केतिरियूं ॿार ॾींहं जेके तबले ते अहिड़ो कमु थियूं कनि जेका हद ई न आहे खुंभिन वांगुरु निकिरी पियूं आहिनि आर्टिस्टूं छोकिरियूं छोकिरा त उते बि त कमु हले थो सर
हिते तव्हां कंहिंखां पुछो गवालियार घराणो पटियाला घराणो फलाणो ख़बर ई कान्हे का कंहिंखे त भई हिन जो कमु छा आहे या क्लासिकल मौसीक़ी जे बारे में या सुठी शाइरीअ जे बारे में उहे ॻाइनि था पिया उतां वारा माण्हू असांजे सुठनि फ़नकारनि खे बि ॻाइनि था पिया त उनजो हिकिड़ो रीज़न इहो बि असीं चई सघूं था अकेडमियूं जीअं ॿुधायो त रोहिड़ी जहिड़े शहर में मां 10 अकेडमियूं हाणे रोहिड़ी में मे बि अलाए केतिरियूं हुजनि सर हाणे एकेडमीस कोन्हे जॾहिं वटि हीअ आयो आहे न हाणे सभु शहर में अची वई आहे तरबियत जी ज़ाहिर आहे उहो थिए थो त वक़्त सां गॾु गॾु असांखे जिते तरक़ी करणु खपे हर फील्ड में अफ़सोस सां त चवंदासीं पुठिते विया आहियूं पोइ एजुकेशन हुजे या म्यूज़िक जेको बि असीं चऊं सो बिल्कुलु तमामु घणी महिरबानी शाह साहिब चवंदा आहिनि त वक़्तु ईअं गुज़री थो वञे ख़बर ई कोन थी पवे सो ॻाल्हियुनि में हिकिड़ी उन जेका आहिनि उहा असांजी अञा बरक़रार आहे हिकिड़ी ॿी निशस्त इनशाला ईंदड़ ॾींहंनि में रखंदासीं तव्हांजी महिरबानी नसीर साईं तमामु सुठो प्रोग्राम था कयो माशाल्लाह ऐं ईमानदारी ॻाल्हि इहो न त मां तव्हांजे चैनल ते वेठो आहियां मां दिलि सां थो चवां ऐं तव्हांजी तयारीअ सां तव्हां पिरे माशाल्लाह तमामु सुठो तव्हांजो प्रोग्राम ॾिठो थो वञे ऐं तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जेतिरी मां तव्हांजी शुक्रिया अदा कयां जेतिरो थोरो अदा कयां मौला घटि सलामत आहे रखे परवरदिगार तव्हांखे सलामत रखे मौला तव्हां वेंदे वेंदे कुझु सिटूं या कुझु शाइरी मुंहिंजे ख़्याल पनो पियो आहे रहिजी वियो आहे इहो ॿुधाइणु चाहियो या को पैगाम ॾियणु चाहियो डिपेंड अपॉन यू सर पैगाम त मूंखे तव्हां ॾियो न ही जेके ॾिसनि पिया न उहो ई हा उहो ई त असां मैसेज त हो या जेका अहिड़ी शाइरी खां कीअं पर सिख्या जी केतिरी इंपॉर्टेंस आहे सो शाइरी असां चाहींदासीं एंडिंग न वञूं पिया त सर मूंखे ख़बर आहे तव्हां टाइम पैगाम जेतिरो आहे या गज़ल शाइरी असां करे वेंदासीं कोशिशि करे मोकिलाए असीं अॻु में ई छॾियूं था असांजे प्रोग्राम जो एंड थी वेंदो सो लख लाइक साईं तव्हांजी महिरबानी धरती टीवी जी महिरबानी ऐं तमामु जेके ॾिसण वारा उनजी वॾा कुर्ब वॾा एहसान साज़ ऐं सुर बहार जी ख़ुशबू वाह वाह साज़ ऐं सुर ॾिसजो काफ़ी थोरो ॾुखियो आहे बहार जी ख़ुशबू तुंहिंजो भाकुर बहार जी ख़ुशबू वाह वाह वार खोले अंगण ते आई आहे सुबुह साझुर बहार जी ख़ुशबू ॾिसो त काफ़ी आहे साझुर गुर ऐं तूं संदा वार खोल पोइ ॾिसजांइ तो लाइ हाज़ुर बहार जी ख़ुशबू वाह वाह आउं उजड़ी बि तोखे अर्पींदुसि तूं मूंखां घुर बहार जी ख़ुशबू ऐं तोखे सोचे जे अखि लॻे त अचे तोखे सोचे जे अखि लॻे त अचे ख़्वाब वांगुर बहार जी ख़ुशबू ऐं थी पियो तुंहिंजे अचण सां अमजद मुंहिंजो आगुर बहार जी ख़ुशबू वाह वाह असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह ने के पास